गुजरा हुआ जमाना आता नहीं दोबारा, फिर हाफिज खुदा तुम्हारा। ए नौजवान गौर कर, हिन मौके खे हिन वक्त के पंहिंजे लाइ गनीमत समझ। हे त हेडो सारो जलसो आ, कलाक सवा डेढ़ कलाक हलण वारो, लेकिन हिकड़ो सेकंड मिनट भी वडो आ। हिकड़ो सेकंड जेको न गुजरी वयो, इन खे वापस करण जे लाइ तू दुनिया सजी कुर्बान करे छॾ। दुनिया कुर्बान थी वेंदी, पर गुजरियल सेकंड वापस कोन थींदो। याद रख मुसलमान, तू इहो तो समझी त मुंहिंजी अञा जवानी आ, मुंहिंजी उम्र 15 साल मस थी आ, या तू इहो तो समझी त मुंहिंजी अञा उम्र 30 साल थी आ, या मुंहिंजी उम्र 40 साल थी आ। गलत थो सोची। इहो सोच तुंहिंजी गलत आ, लेकिन इहो सोच त जॾहिं तू अमड़ जे पेट मां ॿाहिर आयो आ, अल्लाह ताला तुंहिंजी जिंदगी लिखी छॾी। जीअं अमड़ जे पेट खां ॿाहिर निकितो आ त तुंहिंजी जिंदगी खुटण शुरू थी आ, वधण शुरू कान थी आ। जे 10 सालन जो आ त समझ तुंहिंजे जिंदगी जा 10 साल खुटी चुका। जे 30 सालन जो आ त 30 साल तुंहिंजे जिंदगी जा खुटी चुका। हे जिंदगी जो गाडो पोइते थो पियो वञे, अॻिते कोन थो वञे। त मुंहिंजा दोस्त अजीज, होशियार थी, सुजागी कर, खबरदार थी। मौत जॾहिं न मथों ईंदो, ॿुधाए कोन ईंदो। हज़रत इज़राइल सुहिणे सां कहे रखी ही संगत, चई दोस्ती पंहिंजी पक्की आ, पर यार हिकड़ो कुर्ब कजां दोस्तीअ में। जी कहिड़ो? चई जॾहिं न मुंहिंजो नंबर अचे दोस्तीअ में थोड़ो अॻु में ॿुधाइजां, ठीकु आ? जॾहिं अजल जी घड़ी अचे पहुती मुसलमान, इन अजल अल्लाह इज़ा जाअ ला युअख़र। अल्लाह कुरान करीम में फरमाए थो, लोह कोटन में बंद हुजी, जमीन में बंद हुजी, जिते भी बंद हुजी, पर मां अल्लाह खां ॿुझो नहीं। जॾहिं घड़ी पहुची आई, इज़राइल सुहिणो अचे पहुतो त हमरा निहारे चयसि, यार ॻाल्हि ॿुध, तो जो मूंसां वाइदो कयो हो त मां तोखे पहिरीं ॿुधाईंदुसि, वाइदो त कोन निभाए। सुहिणे इज़राइल चयसि, यार केॾो न तूं बि अयाणो आहीं, मूं त तोखे ॿुधायो आहे। चई कॾहिं ॿुधाई? चई ॾिठो ई कोन त ओ फलाणो कल्ह गुज़ारे वियो, फलाणो टियों ॾींहुं गुज़ारे वियो, फलाणो सुबुह गुज़ारे वियो। इहो ई त मां ईअं ई त पैगाम ॾींदो, सोचो ई कोन अॼु हुन जे घर सुभाणे मुंहिंजे घर बि अचणो आहे। त ओ मुसलमान, हीअ जेका जिंदगी जंहिंखे तूं सम्झी थो सभु कुझु आहे, इहा कुझु बि कान्हे। तुंहिंजो सभु कुझु अॻिते आहे। जरा सोच, अमड़ जे पेट में आए, अल्लाह ताला तुंहिंजो टाइम मुक़रर करे छॾियो। 9 महीना, कंहिंखे 8 महीना, को वीचारो 7 ॾियो बि निकिरी ईंदो आहे। अल्लाह टाइम मुक़रर वध में वध तुंहिंजो 9 साढा 9 महीना करे छॾियो। 11 महीना बि अमड़ जे पेट में कोन। अमड़ जे पेट में भी टाइम मुक़रर। ज़मीन ते पहुते, ज़मीन ते भी तुंहिंजो टाइम मुक़रर थियल आहे। पोइ कंहिंजो 10 साल, कंहिंजो 10 महीना, कंहिंजो 50 साल, कंहिंजो 80 साल। ज़मीन ते भी तुंहिंजो टाइम मुक़रर आहे। अमड़ जे पेट में भी मेहमान, ज़मीन ते भी मेहमान। मेहमान जो टाइम मुक़रर हूंदो आहे। जंहिंजे बि घर वींदो मेहमान थी, 2 रातियूं, 3 रातियूं, 8 रातियूं, टाइम मुक़रर आहे। पर पंहिंजे घर में माण्हू सदाई रहंदो आहे, उते टाइम मुक़रर कोन्हे। मुसलमान गौर कर, अमड़ जे पेट में भी तूं मेहमान 9 महीननि जो, हिन ज़मीन ते भी तूं मेहमान। पोइ मालिक जी मर्ज़ी आहे, 50 साल रहाए, 5 साल रहाए, उन खां पुछण वारो कोई नाहे। हिन ज़मीन तो उथण खां बाद में ज़मीन जे अंदर पहुते कब्र में, उते भी तूं मेहमान।
वहा कबर भी तुझो हमेशा जो घर ना है, कबर में भी तू मेहमान है, उतहू भी हिकड़े ॾींहुं तोखे निकिरणो आ। पो असली घर तुझो कहिड़ो आ? असली घर तोखे मिलंदो जॾहिं हशर जो मैदान बर्पा थींदो, हिसाब किताब टिनी सूरतुनि जो ॾियणो पवंदे, अमड़ जे पेट जो भी, ज़मीन ते रहण जो भी, कबर जो भी, टई दफ़्तर खणी जॾहिं उते पहुचंदे हाणे मालिक कंदा हिसाब। जन्नत ॾे मोकिलीन तॾहिं बि हमेशह ला, जे जहन्नम में मोकिलीन तॾहिं बि हमेशह ला, मर्ज़ी मालिकनि जी आ। यानी असली घर तुंहिंजो हशर खां पोइ आ। बाक़ी अमड़ जे पेट में भी तू मुसाफिर, जमीन ते भी मुसाफिर, कबर में भी मुसाफिर। यार पो मुसाफिर करे सफर में एतिरो कुछ कंदो अच्छा जेको तू असां पिया कयूं? तवज्जो कजो मुसलमान। मुझा गोठ अहमद खान मेतलो, अहमद खान मेतलो न सही, गोठ अहमद खान मेतलो जे रहण वारा तवज्जो कजो। मां थोड़ो सादगी सां ऐं सादे नमूने सां, छो त प्रोफेशनल मौलवी न आहियां, कोशिश कंदो हां त दीन जी तबलीग करे ऐं अल्लाह जे मखलूक खे पैगाम ॾियां। मन कंहिंजे दिल में को एहसास पैदा थिए त जंहिं हेतिरो ख़र्च कयो आहे अल्लाह उहो ई उन जो क़बूल कंदो, उन जो भी कम थी वञे। असां हेतिरा कलाक सफ़र पंध कयो आहे सीअ में, असांजो भी कम थी वञे, तव्हांजो भी कम थी वञे। मुंहिंजा प्यारा दोस्त, बहराड़ीअ जो मिसाल ॾेई तोखे सम्झायां, छो त असांजो नफ़्स ॾाढो ॾींगो आहे। तव्हां में हिकिड़ो माण्हू उहो आहे जंहिं वटि पंहिंजी ज़ाती ज़मीन आहे 100 एकड़ ऐं A1 क्लास जी। तवज्जो कजो, उहो माण्हू 5 एकड़ खणे थो मकादे ज़मीन, ऐं उहा बि सिम वारी। ऐं जेको मकादे ॾियण वारो आहे उहो चवेस तो ॻाल्हि ॿुध, ज़मीन ॾियां थो पर लिखी नथो ॾियां, त 2 साल थो ॾियां या 5 साल थो ॾियां या 3 साल थो ॾियां। जेॾी महिल मुंहिंजी दिलि चवंदी मां पंहिंजी वापसि वठंदो मैं, तय थी वियो। पोइ हाणे जेकॾहिं पंहिंजी 100 एकड़ भले में भली ज़मीन उन ॾे निहारे भी न, उनखे खेड़ाए भी न, उन में फसल भी न काहे, उन जी संभाल भी न करे, ऐं जेका मकादे ते वरती थई उहा बि आरजी तौर उन में वते मुंहिंजा दोस्त सिम खे ख़त्म करण जे लाइ उन में वारी भराईंदो, उन में वते सरियो लहराईंदो, उन में वते बिल्डिंग ठहाराईंदो। इहो बेवकूफ़ चइबो या अकुलमंद चइबो? ॻाल्हायो, जवाब ॾियो। जे समझ में अचे थी त जवाब ॾियो, नथी अचे त पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे। इहो बेवकूफ़ चइबो या अकुलमंद चइबो? ओ मुंहिंजा सुहिणा मुस्लमान भा, इन करे मिसाल ॾिनो मैं त तुंहिंजी असुल जेका मिल्कियत आहे उहा जन्नत आहे। तुझी असली मिल्कियत जन्नत आ, तुझे सुमण जो घर कबर आ। हे दुनिया त दारुल इम्तिहान आ, हे त तोखे मकादे में मिली आ। त कुछ कर, जेकॾहिं करणो थई त कर, न कंदे त अल्लाह फरमायो फ अम्मा मन सक़ुलत मवाज़ीनुहु फहुव फी ईशतिर रादिया व अम्मा मन खफ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हाविया वमा अदराक माहिया नारुल हामिया। मुझो अल्लाह तो फरमाए सुहिणा अमल कयई त इज्जत ऐं सुकून जी ज़िंदगी ॾींदो सही, बुरा अमल कयई त ॾाढी बर्बादी वारी ज़िंदगी ॾींदो सही, ऐं उहा बर्बादी वमा अदराक माहिया। अल्लाह चए थो तोखे त ख़बर नाहे त इहा माहिया छा आहे, नारुन हामिया। रब चए थो उहा मुंहिंजी ॿारियल बाहि थई। जॾहिं न उनखे ॾिसंदे त जेके जबल आहिनि उहे बि उन मूं अल्लाह जे बाहि खां ॾकी वेंदा आहिनि। तूं त पुतलो हई मिट्टीअ जो ठहियल, तूं त मास जो ठहियल हई, तो में सह पकाने का। मुझो अल्लाह तो फरमाए मां खुदा तोखे मौक़ो ॾिनो आहे, इहो मौक़ो कमाए वठ। मां अल्लाह तुंहिंजे लाइ पंहिंजे रहमत जा दर खोले छॾिया आहिनि, मां अल्लाह तुंहिंजे लाइ पंहिंजे बख़्शिश जा दर खोले छॾिया आहिनि। मां अल्लाह तोखे छा कोन ॾिनो आहे? मुंहिंजो रब तो चवे ओ मां अल्लाह जे दर खे छॾण वारा। कुरान ॿुध, या
अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। मुझो बेनियाज रब सॾु करे थो पुछे तोखां, या अय्युहल इंसान, ओ इंसान, मा गर्रक, छाते तुझो दिमाग खराब थियो। अल्लाह तो पुछे, मा गर्रक बिरब्बिकल करीम, ओ मुझा बाना ॿुधाए त सही उहा कहिड़ी शइ आ जेका मूं वटि नाहे, जेका मूं तोखे न ॾिनी आ। उहा शइ ॿुधा जंहिंखे जंहिं शइ तोखे मां करीम रब खां परे करे छॾियो। अथई को जवाब मुसलमान? सोच मुसलमान, मुझो अल्लाह सुने कुरान करीम जे अंदर पुछे थो त ॿुधाए उहा कहिड़ी शइ आ जंहिं तोखे मां रब खां परे करे छॾियो आ। अगर औलाद जे इश्क परे कयो अथई त औलाद कंहिं ॾिनो अथई। अगर दौलत जे मुहब्बत परे कयो अथई त तोखे दौलत कंहिं ॾिनी आ। अगर जवानी जे भूत परे कयो थई, मुझो रब तो पुछे तोखे जवानी कंहिं ॾिनी आ। अगर तोखे हुस्न मगरूर कयो आ, तोखे हुस्न कंहिं ॾिनो आ। मुझो अल्लाह तो फरमाए दुनिया ते निगाह कर, कारणनि खे भी मुंह बनायो। अगर तोखे हुस्न ते नाज़ आ त मूंखे कार रोकण में देर कान थींदी। अगर तोखे जवानी ते नाज़ आ, तोखे बीमार करण में मां रब खे देर कान लगंदी। अगर तोखे दौलत ते नाज़ आ त तोखे गरीब करण में मां रब खे देर कोन लगंदी। अगर जिंदगी ते नाज़ आ त तोखे मौत ॾियण में मां रब खे काई तकलीफ़ कान ईंदी। ओ मुझा बाना, मुझो रब तो फरमाए, अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मुझो बेनियाज रब, मुझो सुनो करीम रब सॾड़ो करे थो पुछई, मौत खे भी मां रब पैदा कयो आ, जिंदगी खे भी मां अल्लाह पैदा कयो आ। रब दसे तो जिंदगी भी मुझे हथ में आ, मौत भी मुझे हथ में आ। तुझो दिमाग खराब थियो छाते आ? उजड़ गए वो बाग, उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे। सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे। मुझो बेनियाज रब फरमाइंदो आ, पंहिंजे हथनि सां समय माण्हुनि खे लटण वारा, पंहिंजे अखियुनि जे आॾो मैयतनि खे ॾिसण वारा, जनाज़नि खे ॾिसण वारा, मुझो अल्लाह तो फरमाए, मां अल्लाह तोखे इन लाइ ज़मीन ते पैदा कयो आ त लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मां अल्लाह ॾिसण थो चाहियां त तव्हां मां सुहिणा अमल केर थो करे। कुरान करीम के खोल, मुझे रब इए कोन फरमायो आ त मां रब ॾिसण थो चाहियां त तव्हां मां बिल्डिंगियूं केर थो ठाहे, गरीबन सां ज़ुल्म केर थो करे, हलाल ऐं हराम में तमीज़ छॾे केर थो ॾे। रब चवे तो इन लाइ तोखे कोन पैदा कयो अथमि, जवानी भी मां ॾे, बेफरमान भी मुंहिंजो थी, हुस्न भी मां ॾे, बेफरमान भी मुंहिंजो थी,
दौलत भी मां दे, बेफरमान भी मुझो थी। अल्लाह फरमाए तो ॾियई बि मां। रब चवे तो पंहिंजे पाण ते गौर कर, तुझे दर ते नौकरा जेको पघारदार आ, जंहिंजी काई हैसियत कोने, तू उनखे महीने जी पघार ॾींदो आ। अगर तुझो चवण न वठे त उनखे कढी छॾींदे या नौकर रखंदे। जवाब ॾे न, तो वट अख्तियार आ। छो वो तुझो नौकर आ, वो तुझे मातहता, तू उनके पघार थो दी, यो तुझी मर्जी आ। दिल चवई त नौकर रखीस, दिल चवई त कढी छडीस, उनके पघार थो दी। पर जे तुझो हिकड़ो हुकुम न मने बेइज्जती कंदेस, ॿियो हुकुम न मने बेइज्जती कंदेस, टियों हुकुम न मने चमाट हणदेस, चौथो हुकुम न मने कढी छडींदेस। ओ मुझा दोस्त अजीज, मुझो रब तो का सवाल करे, ओ मुझे फर्श ते रहण वारा, ओ मां अल्लाह जे अर्श जे हेठों रहण वारा, जिंदगी दे गौर कर। 30 साल जिंदगी, 40 साल जिंदगी, 25 साल जिंदगी, 15 साल जिंदगी, मुझो अल्लाह तो पूछे गौर कर। मुझे फर्श ते रहण वारा, खाई मुझो पी मुझो, रही मुझे फर्श ते, छाव मुझे अर्श जी। मुझो अल्लाह तो फरमाए सुबह जो सद थी फजर जो जवाब न दी, बेपहरिय जो सद थी जवाब न दी, बेपहरिय जो सद थी जवाब न दी, मगरब जो सद थी जवाब न दी, इशा जो सद थी जवाब न दी। मुझो अल्लाह चवे तो ओ बेवफा, ओ बेवफा गौर त कर, मुझो सदड़ो थई थो, तू जवाब भी न थो दी, मगर मां अल्लाह वरी भी तोखे इज्जत भी दई रहियो हां, त जिंदगी भी दई रहियो हां। मुझो खुदा चवे तो ऐ मुसलमान, ओ नादान नादान अखियूं खोल, तू पंहिंजे नौकर खे ॿ दफ़ा जवाब न ॾियण ते कढी छॾींदो आ। मुझो अल्लाह तो फरमाए मूं कॾहिं बि तोखे पंहिंजे फर्श तों निकिरण जो हुकुम कोन ॾिनो आ। बिजलीअ जो बिल न प्यारींदे, वापडा वारा लाइट कटे वींदा। मुझो अल्लाह तो फरमाए सोच सोच मुसलमान, दुकानदार जो कर्ज न दींदे, वो दुकान जो सौदो बंद कंदो। दुनिया में जंहिंजी भी अदायगी न कंदे, वो तुझो सिस्टम बंद कंदो। मुझो अल्लाह तो फरमाए निहार बेफरमानी जी हद करे छॾियई, मगर मां रब कदहिं भी सिज खे न रोकियो त तुझे घर में उस न करे। मुझो खुदा मालिक आ, मुझो खुदा खालिक आ। मुझो अल्लाह फरमाए तो कदहिं भी मूं पंहिंजे फरिश्तन खे को न रोकियो त तुझे घर में मुझे रहमत जा ककर थी न हलन। कदहिं भी मां पंहिंजे मलाइकन खे को न रोकियो। अञा मुझो रब त इएं तो फरमाए, जॾहिं तूं बेवफाई जूं सभई हदूं कटे किरास करे वेंदो आ, मलाइक मां रब जे दरबार में तुझो गुनाहन जो दफ्तर खणी पहुंचंदा हन। ओ मुझा करीम रब, हे बेवफा तुझो बानो फजर जे टाइम ते सडड़ो कई से कोन आयो, बेपहरिय तई नेमतूं तुझू खाधई, अदा फजर कांडी बेपहरिय तई हलाइण वारो केर आ? गाला मुझा सुना, हलाइण वारो केरा, दीण वारो केरा। ओ मुझा दोस्त अजीज, बेपहरिय तई कोन आयासी, रोजी बंद कान कयई, खाधो पीतो बंद कोन कयई, जमीन के तंग कोन कयई। अल्लाह एतरो ताकतवर आ, एतरो ताकतवर आ, जो मुझो रब फरमाइंदो आ इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। मुझो बेनियाज रब फरमाइंदो आ, ओ मुझा बाना खबरदार थी, खबरदार थी,
उम्मत इहो समझी त मां अल्लाह वट ताकत ना है, मां खुदा वट एतरी ताकत आ जो रुगी हुक्म कया कुन उहो उन जो उन महल थी विंदो आ। ओ मुझा दोस्त अजीज, ओ मुझा दोस्त अजीज, गौर फिक्र जी दावता मुझे करीम रब सा बेवफाई करण वारा मुझो अल्लाह फरमावई थो त पहिरी मुखे बुधा त मुझो दर तो छड्यो छो। मुख्तियार कार जे तरफ का सद थे, डीसी साहब जे तरफ का सद थे, ऐं सद बि केड़ो थे। असा पहिरी इन गाल के सोचो मुसलमानो त असा पंहिंजे रब जे ज़ात के समझूं छा था। दुख अचे तकलीफ अचे पो वारो कर मुझा मालिक साईं। तवज्जह कयो ओ नौजवानो, ओ दौलत जा पुजारी, मुझो रब ओ बेनियाज़ा। दुनिया जे आफिस मां सद थे, कमिश्नर जो रुगी एकड़ो पट्टे वालो लाउड में ऐलान करे वने त सुबह जो 1000 रुपया सभनी के कमिश्नर जे आफिस में मिलंदो। घणो गल 1000 रुपया। त मां समझा तो त नौजवान त जेडी मल संभरन, पर पोढ़ा ऐं पोढ़ियूं वेचारियूं रात जो 12 बजे निकरंदियूं त असां जी पहिरी कतार में बीहो। कुछ टाइम अग में मुख्तियार कारन ऐलान कया पे न अन जे मण जे ला बोरी जे ला दुनिया कतारन में पई बीहे। मुसलमान खुदा जो खौफ कर, आधी जो उथी वनी अमीर जे दर ते आफिसर जे दर ते बीही रहे मानू सजो ॾींहुं बीठो आ, शाम ते मोटी आयो कुछ कोन मिलियो। दुनिया जे कूड़े सद ते तू निकरी थो वनी, अल्लाह जे घर मां सद थो थे हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह। सदड़ो तो थे हलिया नमाज ते, हलिया नमाज ते। कहजे आफिस मां सद तो थे जो रब जे आफिस मां। जवाब दे के मस्जिद कहजी आफिस आ, कहजो घर आ। अल्लाह जो घर सच्चो या दुनिया जो? सोच मुसलमान, दुनिया में मोकलियो भी उन थई, मरण का पो हलनो बो न दे थई। भले हिते बटाकू हण, भले हिते ट्राडियूं दे, भले हिते नमूना कर, जेको बणई सो कर, मगर मुझो अल्लाह तो फरमाए ओ मुसलमान जदे को मरी विंदो थई त पाण दाह करे चवंदो ही त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मुझो अल्लाह तो फरमाए पो मन चौथो दाहू करी त अल्लाह जो हुयो, अल्लाह दे वयो। यानी अज तू बेला थो चवी अल्लाह जो हुयो, अल्लाह दे वयो। अल्लाह पूछे तो तू मुझो नहीं छा, तू मुझो नहीं छा, तोखे मुडे अचणो नाहे छा। जडे तोखे अचणो आ पंहिंजे रब दे त मुझो रब तो बुधावई ओ मुझा बानड़ा मां अल्लाह जे सोहणे कुरान करीम ते गौर कर। ओ मुझा दोस्त सच त इहो आ जेको डाढो हुंदो आ ओ डाढो आर्डर हलाइंदो आ या प्यार में समझाइंदो आ। थोड़ो जवाब त दियो। जडे एसपी साहब ते बंगश साहब पोतो ठीक आ त उन प्यार सा वनी चोरन के ऐं डोहारन के समझायो या आर्डर नहीं हो जेको मिले या हितों छा कई आर्डर कई या प्यार सा समझाई। दुनिया जा आशिक सोच दुनिया जे हथ में पावर होंदो आ तो वो आर्डर ॾेखारींदो आ, ताकत ॾेखारींदो आ। मुझो करीम रब त मालिक ऐं खालिक आ, उन जे पावरन जो त के अंदाज़ो ही कोन्हे। वो तोसा के तोखे प्यार में चोथो समझाए। अम्मड़ केडी भी पावरफुल हुजे लेकिन बच्चे जाडो अम्मा पावर कान ॾेखारींदी आ, अम्मा प्यार ॾेखारींदी आ। मुझो रब तो फरमाए ऐं मुझा बान्हा इहा जीजल हिकड़ी अम्मड़ प्यार करण वारी थई। मां खुदा तोसा 70 अम्मड़न खां वधीक तो प्यार कया। इन
इन करे तो तोखे बार बार समझाया, बार बार चवाए त मुझा बाना जहड़ो आही तहड़ो मोटिया मां अल्लाह दर खोले छड़िया। मुझो अल्लाह फरमाए तो पांजे सुने कुरान करीम में, अगर तू ना आए वल्लाहुल गनिय्यु व अंतुमुल फुकरा, अल्लाह तो फरमाए जे न आए मुखे परवाह ना है, मां बादशाह जो बादशाह, तू फकीरा तू पेना गरा तोखे अचणो आ, सेहत ला भी मुखा दुआ घुरंदे, मुश्किलात ला भी मुखा दुआ घुरंदे, दुनिया में भी मुखा सवाली को न सगंदे। मुझो रब तो फरमाए ओ मुझा पानड़ा याद रखी छद, मां अल्लाह का सवा मुझे महबूब का सवा तुझी काई वाह काने का, देर न कर जल्दी मोटिया, मां अल्लाह जी रहमत तुझो इंतजार करे रहिया। रब चवे थो बाना तो मुखे भुलायो आ, पर मूं तोखे कोन भुलायो, तो मुखे भुलाए छॾियो आ, मगर तुझे रब तोखे कोन भुलायो आ। मुझो अल्लाह तो फरमाए तू गुनाह करे करे थकजी पयो आ, मगर मां अल्लाह जी रहमत तुझो इंतजार करे कान थकी आ। तू गुनाह करे करे थक जी पयो आ, मगर मां अल्लाह जी रहमत तुझो इंतजार करे कोन थकिया। जहिड़ो वही तहड़ो मुझो रब तो फरमाए अचण तुझो कम्मा, तुझे गुनाहन के मेटण मां करीम रब जो कम्मा। अल्लाह पूछे तो बाना बुधाए तो सही न, रब तो चवे बुधाए तो सही त तो मुझो दर छड्यो छो आहे को जवाब मुसलमान। दुनिया में जेकर पट्टे वाली न केर कंहिंखे ॾींदो आ, पट्टे वाली नौकरी दर्जी जूतन सफ़ा करण वारी बुहारो ॾियण वारी, उन पट्टे वाली जेको ॾींदो आ त पुटन खे बि चइबो आ त बच्चा रईस जो शुक्रानो अदा कजो, मता वोट हेॾे होॾे कयो अथव, रईस पट्टे वाली ॾिनी आ, रईस तुंहिंजा लख थोरा लख एहसान। पर जे मुंहिंजा दोस्त मास्तरीअ जो आर्डर मिली वञे त पाड़े सूधो नौकर, पर जेकर ASI जो नौकर आर्डर मिली वञे, नंढे सूबेदार जो, भला सिंधीअ में नंढे सूबेदार जो आर्डर मिली वञे पोइ त सॼे इलाइक़े खे वठी नौकर। अड़े यार मां तोखां थो पुछां, इहे जेके बि तोखे आर्डर मिलिया, आर्डर ॾियण वारो बि फानी, आर्डर बि फानी, तू बि फानी, इहे त रहण वारा ई कोन्हनि। जंहिं तोते हेतिरो थोरो कयो आहे उन जा तू गीत ॻाईंदो थो वती, ऐं जंहिं तोखे सिहत ॾिनी आहे, ॾिसण लाइ अखियूं, ॻाल्हाइण लाइ ज़ुबान, ॿुधण लाइ कन, हलण लाइ पेर, उन रब जो तोखे हिकिड़ो ई थोरो यादि कोन्हे। आहीं केर जे मुसलमान, वड़ेवा मुसलमान पुट तुंहिंजी मुसलमानी। रात ॾींहं तोखे याद आ केर औलाद, रात ॾींहं तोखे याद आ केर बैंक बैलेंस। पैसा आवे आवे ईमान जावे त भली जावे, पर पैसा आवे। ॿुध रब जो क़ुरान सादड़ा, मुझे बेनियाज रब फरमायो आ ओ दुनिया ते नाज करण वारा, दौलत ते नाज करण वारा, पंहिंजे बैंक बैलेंस ते नाज करण वारा, औलाद ते नाज करण वारा, पंहिंजे कुर्सीअ ते नाज करण वारा, अल्लाह ताला फरमाईंदो आहे पंहिंजे पावरन ते नाज करण वारा। मुंहिंजो बेनियाज़ रब तो फरमाए उहो ॾींहुं यादि कर जॾहिं औलाद बि तुंहिंजो न रहंदो, ज़ाल बि तुंहिंजी न रहंदी, बैंक बैलेंस बि तुंहिंजो न रहंदो, दोस्त बि तुंहिंजा न रहंदा, जवानी बि तुंहिंजी न रहंदी, हुस्न बि तुंहिंजो न रहंदो, सभई रुगी मैयत मैयत करे पिया सॾींदई। मुझो बेनियाज़ रब फरमाइंदो आ ओ मुझा बानड़ा उन ॾींहं खे यादि कर जंहिंजो अचण हक़ आ,
जंहिंजो अचण हक़ आ मुंहिंजो अल्लाह तो फरमाए उन ॾियारे खे याद कर जॾहिं सभई छॾे वेंदई दाहूं करे चवंदे मुंहिंजा पुटड़ा मूंखे छो था छॾियो ज़ाल खे चवंदे छो थी छॾी अमड़ खे चवंदे छो था छॾियो बग़ैर ॾिसंदे वेठो सभई खणी करे वॾी खॾ खोटे उछलाए मोटी ईंदई जॾहिं सभई छॾे ईंदई उते तोसां गॾु केरु कोन हूंदो जंहिंखे अॼु विसारे छॾियो थे जंहिंखे अॼु यादि ई नथो करी जन सां रातियूं गुज़ारे उहे छॾे वे जन सां सीनो लॻायई उहे छॾे वे जन जे लाइ दौलत कमायई उहे छॾे वे जन जे लाइ ज़िंदगी विञायई उहे छॾे वे पर जंहिंखे यादि ई कोन कयई अॼु सभई छॾे वेई उहो मदीने जो ताजदार अचे क़ब्र में पहुतई ओ बेवफा जरा गौर त कर केॾी न बेवफाई जूं हदूं किरास तो करी जेको तोसां वफादार आ तू न सां बेवफाई करे करे थकजी नथो छो जवाब तरे तो का को पुछण वारो भी आहे खुदा खे मञ ॾाहो थी अल्लाह ताला ॾाढो बेनियाज़ थई या तुंहिंजी जवानी सदाई कोन रहंदी इहो तुंहिंजो हुस्न सदाई कोन रहंदो इहो तुंहिंजो दबदबो सदाई कोन रहंदो इहो तुंहिंजो बंगलो जंहिंमें 20 एसियूं सदाई कोन रहंदियूं तोखे हिकिड़े ॾींहुं कारे कलर में सुम्हणो आहे ऊंदाही कोठीअ में सुम्हणो आहे जिथे सिर्फ हिकिड़ो कानो सो बि रब नसीब करई त मिलई न त ख़बर नाहे छा रब जो कुरान पढ़ी तो बुधाई अज मुझो बिल्कुल मूड आ त जेतरी हद ताईं मुमकिन थींदो मां अल्लाह जो कुरान तो पढ़ा ओ मुझा मुसलमान भा तुझे बेवफाई दे निहार गौर कजा पूरी जिंदगी अल्लाह जी बेफरमानी कयई अल्लाह जे सद ते लबैक न चयई ईद जे ॾींहुं माण्हुनि जे टोक खां वञी नमाज़ पढ़ी अजीब थ्यूरी आहे 5 वक्ती नमाज़ भी याद कान्हे जेका फर्ज़ आहे जुमे जो ॾींहुं भी याद कोन्हे जेको फर्ज़ आहे पर ईद नमाज़ ते वरी तकड़ा उहे हूंदा आहिनि जेके हुअ नमाज़ जे वेझो ई कोन वञनि सिर्फ दुनिया के ॾेखारण जे लाइ तसां मुसलमान आहियूं सची अथव सच चे यार रुसे त रुसण दे फणीअ ॾींदे वार खुसे त खुसण दे मुंहिंजा दोस्त ईद जी नमाज़ त वाजिब आहे फर्ज़ 5 नमाज़ूं यादगिरो कोने जनाज़े जी नमाज फर्ज़ किफ़ाया उन में भी हमराह बीहन ईद जे नमाज में भी बीहन जुमे जे नमाज ला टाइम कोने त पो थोड़ो सादे जुमले में समझ जे न तो वट टाइम कोने को त पो यार जे दर ते भी तोखे जेका न इज्जत थी मिले उहा बि बुध ऐं पंहिंजे दिमाग खां सोच मुंहिंजा दोस्त सुकून किथे मिलंदो आहे जो जिते प्यार मिलंदो सुकून किथे मिलंदो आहे जिते बंगला हुजन माड़ियूं हुजन पर जे प्यार उते न हूंदो त सुकून पर जे कखावा घर हुजन पर जे उते प्यार आहे त सुकून आहे या न आहे सादड़ो जुमलो थो ॿुधाई गौर कर अल्लाह जे दरड़े खे छॾण वारा गौर कर तू समझी थो तमा मस्जिद दे नथो वञा पर इए न चो तोखे अचण ई कोन थो दे छो त उन जे कब्ज़े कुदरत में हर शय मौजूद आ उन पंहिंजे कुरान करीम में ॿुधाए छॾियो आ अगर कुरान ते यकीन तई त ॿुध इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाह फरमाए तो मां कादिर मुतल्लिक हां मुझे हुक्म का सवा कख भी नथो चुरे जॾहिं कख भी नथो चुरे पो तू केर थींदो हई जो मुझे घर में न अची पर मुझो अल्लाह चवे थो मां बेडो ही अल्लाह
बेडोहिया पंहिंजे मथा ॾोह कोन आणींदो आहे। अल्लाह फरमाए तो मूं तोखे अखियूं बि ॾिसण लाइ ॾिनियूं, दिमाग़ बि सोचण लाइ ॾिनो, पेर बि हलण लाइ ॾिना, क़ुरान बि मोकिलियो मैं, पंहिंजो सुहिणो नबी बि मोकिलियो मैं। इन जे लाइ मता सुभाणे चवी त मूंखे ख़बर कान हुई, मूंखे ख़बर कान हुई। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए जॾहिं तूं बेदिलियो मुंहिंजे घर में ईंदो आहे, मस्जिद मां अल्लाह जो घर आहे, रहमत जो घर आहे, छो त मां रब्बुल आलमीन मुंहिंजो महबूब रहमत लिल आलमीन। तवज्जो कर, मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो अल्लाह खे वणदड़ में वणदड़ जाइ मस्जिद जेका ज़रूए ज़मीन ते अल्लाह जे ज़ात के सुणे में सुणी शय लगंदी आ ओहा मस्जिद आ, पर जेका मुझे रब करीम के न वणदी आ शय ओहा बाजार आ। हाणे पंहिंजे दिल में सोचे पो जवाब दे, तोखे सुकून ऐं मज़ो मस्जिद में ईंदो आ या बाजार में ईंदो आ? जवाब दे। केतरो एंटी लगो पियो ही मुसलमान सोच। अल्लाह ऐं मुझे सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जै शय जी तारीफ कई उते तुझो वञण ही कोन थो थे। जे वञण थींदो बि आहे त गौर त कर, गरीब भी मस्जिद में ईंदो आ, अमीर भी मस्जिद में ईंदो आ। सच इहो थव त ही दौलतमंद माण्हू अमीर नाहे, इन जड़ो सुञो ॿियो आहे ही कोन। सच इहो थव मुंहिंजा दोस्त, दौलत कहिड़ी? दौलत उहा कम जी आहे जेका ॾुखे टाइम ते कम अचे। दौलत उहा जेका ॾुखे टाइम ते कम अचे। जेकॾहिं तुंहिंजा 20 करोड़ पिया हुजनि, तोखे लख रुपए जी ज़रूरत हुजे ऐं उन्हनि 20 लखनि ताईं तुंहिंजी रसाई न हुजे त तुंहिंजा मुंहिंजा दोस्त करोड़ कहिड़े कम जा? मां तोखां थो पुछां, क़बर में कंहिंसां गॾु दौलत हली आहे? जवाब ॾे। कबर में बंगला कैसा गद हलियान, कबर में जमीन कैसा गद हलिया, कबर में बैंक बैलेंस कैसा गद हलिया। अरे यार कबर में त नेक अमल गद हलंदा हन। तपो असली दौलत रुपयो बंगलो या गाड़िया या असली दौलत खुदा ऐं मुस्तफा जो प्यारा। ओ मुसलमान गौर कर, ओ मुजबा मुसलमान गौर कर। जॾहिं अमीर ईद ते भी मस्जिद में ईंदो सभिनी खां पछाड़ीअ में। ये आहे या न? मुझे सुहणे नबी फरमायो, हदीस ॿुध त सही, मुझे मदीने जे ताजदार फरमायो मेराज जी रात रहमत जी बरसाता। मुझे मदीने जे ताजदार फरमायो एक जगह ता गुजर थियो, हिकड़ो शख्स अर्श जे हेठा अल्लाह जे रहमत में इए त टुबियूं पियो हणे जियं मच्छी पाणीअ में टुबियूं हणी तरंदी आ। मुझे मदीने जे साईं पुछो जिब्राइल जी मुझा का इहो केरा? नबी न मुझा साईं, सिद्दीक न मुझा साईं, शहीद न मुझा साईं, केरा? ओ मुझा सोना इहो उहो शख्स जेको मस्जिद सां प्यार कंदो। ए ओ शख्स जेको मस्जिद सां प्यार कंदो आ, ईंदो आ अल्लाह जे घर में त निकिरण जो नालो ई कोन वठंदो आ। छो त मुझे सुणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ त मोमिन जॾहिं मस्जिद में ईंदो आ उनखे एॾो सुकून मिलंदो आ ॼण मच्छी पाणीअ में पहुची वई आ। सोच, मुझे मदीने जे ताजदार फरमायो। सेकंड ऑप्शन, मुझे मदीने जे ताजदार फरमायो मुनाफिक जॾहिं मस्जिद में ईंदो आ एडो बेचैन हूंदो आ निकिरण जे लाइ जीअं मच्छी पाणीअ खां ॿाहिरि तड़पंदी आ। हो मस्जिद में पासा पियो हणंदो, टाइम ॾे पियो ॾिसंदो, हर हर पुछंदो छो नथो मुल्ला बस करे, छा थी वियो आहे मुल्ला खे, हर हर टाइम ॾे पियो निहारींदो। ऐं मोमिन चवंदो खुदा करे अञा खुतबो डिगो करे त मां रब जे रहमत जो मज़ो वठी वठां। मुसलमान पंहिंजे अंदर हेॾे होॾे न ॾिस। लतीफ सरकार फरमायो वञी छो वणकार
वनी चोबणकार हित न गोली हो तके लिको की न लतीफ चे पारो चोबे पार थी सती मधु सदरो पिरत पुनल सी पार तिहा पो निगार तो मई तेरो दोस्त जो अल्लाह जे कामिल वली जो हेदे होदे छो थो निहारी पांजे अंदर में झाती पाए टुबीहण पांजे पाण में झाती पाए सोच त मस्जिद में मजो इंदो थई या बेचैनी थींदी थई जेकॾहिं मज़ो ईंदो थई त शुक्र कर मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान मोमिनन जे लिस्ट में हा पर जे मज़ो न ईंदो थई त कसरत सां अस्तगफार पढ़ त रब तोखे हुन लिस्ट मां कढी मोमिनन जे लिस्ट में पहुचाए छॾे ऐं गरीब वाह गरीब तुंहिंजा नसीब तोखे मां कुरान जो आयतूं पढ़ी ॿुधायां त गरीब जो शान रब कुरान में कीअं बयान कयो आहे वडेरे जो हिकड़ी आयत में तक दे शान ॾेखार कुरान में मदीने जे ताजदार चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी दरबार मक्के जी सरजमीन मुजा मदीने जा मीर पांजे गुलामन सा गड वेठा हन सहाबा सहाबा मुझे महबूब मुस्तफा करीम सा गड वेठा हन हाल करीबिया सब कुछ उनन दीन ला कुर्बान करे छड्यो कहे सहाबी जे कपड़े के 3 चतियूं कहे सहाबी जे कपड़े के 5 चतियूं कहे सहाबी जे जिस्म मां पघर थो पियो वहे मक्के जे सरदार मक्के जे कबीलन जे सरदार मुझे सुने नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सा मिलण चाहो गडजी आया वफद जे सूरत में आया परे बीही रहा बीही करे कासिद के चयो वन्यो वनी सुने नबी के चो मैं फलाने कबीले जो सरदार मां फलाने कबीले जो सरदार मां फलाने कबीले जो सरदार असा सरदार हो असा जो शान इहो वा त जैसा मिलण चाहिदा हो अकेलाई में मिलंदा हो ये पघर वारा तुझा गुलाम जन जा कपड़ा फाटा पयान इनन के परे कर असा जी इज्जत असा जो शान इहो आ इनन के परे कर निवे किलाई में तो सा गालहण था चाहो ओ मुसलमान ओ गरीब तोखे मुबारका रब जो कुरान बुध पांजो शान बुध हेडा अन्या कासिद पहुतो ही कोने त रब जो कासिद अगे ही मुझे मुस्तफा वट पहुंची वयो होना कबीलन जे सरदारन जो कासिद अची रहो ओहो इंसान जेते विखू खणे मुझे रब जो कासिद जिब्राइल अख छिंभ में पहुंची वयो मुझे महबूब जे दरबार में पहुंची करे चवे तो मुझा सुना इहो कासिद अची रहो आ ही पैगाम खणी थो पियो अचे पर मुझो सुनो रब तो फरमाए वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदा ओ मुझा मिठड़ा महबूब ओ मुझा सुना नबी ये मक्के जे कुरैश जो कासिद हिन नियत सा थो अचे उनन के ये तुझा गुलाम न था वणन मुझा बांधड़ा न था वणन सबब इहो आ जो मिस्कीन हन सबब इहो आ जो कपड़ा फाटलड़ा हन सबब इहो आ जो उनन जे कपड़न के चतियूं लगलो हन पखर लगला उनन के न था वणन पर मां रब के त एडा था वणन जो मां अल्लाह तो फरमाई मुस्तफा इनन को परे नथी जा इहे तोखा परे नथन मां रब इन में राजी हां मुझो रब तो फरमाए अल्लाहु अकबर
या रसूल अल्लाह। तवज्जह कयो मुझा मुसलमान भा, अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर शान कजो बयान कजो मिस्कीनन जो। ऐं मुझे मुस्तफा दुआ कड़ी घिरी, ओ मुझा मौला, ओ मुझा मौला मुखे मिस्कीन करे दुनिया में रहाए जा। ओ मुझा मौला मां मुस्तफा के मिस्कीनन सां गद रहाए जा। उन मिस्कीनीअ में भी इम्तिहान। अम्मा फातिमा ज़हरा जो रज़ियल्लाहु ताला अन्हा, मुझे मुस्तफा करीम जूं चार न्याणियों ज़ैनब, रुक़ैया, कलसूम, फातिमा। फातिमा नढड़े में नढड़ी मुझे महबूब जी पाक दामन न्याणिया, मुझे मुस्तफा करीम जी प्यारिया, करड़े में वेठिया। गुरबत पंहिंजी जगह ते इम्तिहान अजीब आयो आ। दरवाजे ते फकीर आयो, केर फकीर आयो, दरवाजो खड़क चवंदो आ, अल्लाह जे नाले ते कुछ दियो। अम्मा खातून जन्नत पूरो घरड़ो गोलींदी आ, घर में का शय नजर कान ईंदी आ। फकीर चवे तो ॾाढो गरीब आहियां, मूंखे ढकण ला कुछ कोने, सियारो ॾाढो सख्ता, मूंखे को कपड़ो ॾिनो वञे। तवज्जो कर, अम्मा खातून जन्नत खे हिकड़ी शाल आ जेका मथां वेढ़ी पई आ। मुंहिंजी अम्मा साइण अल्लाह जे नाले के नथी मोटाए, वहा शाल लागे दरजे अंदरों उछलाए फकीर के थी दे, त मुझे रब जो नालो खाली न मोटे। फातिमा के रब वरी दई छदी दो। ओ मुसलमान, तोखे दीन जो कदर कितरे आ, या वही ते हेसन में तोखे केड़ी खबर त दीन छा थींदो आ। अम्मा फातिमा ज़हरा सुणी लोई दई छदी। हाणे पंहिंजे पाण खे इए मुझा दोस्त सीज सुकड़ाईंदो आ, इए करे अञा वेहे थी, वरी दरवाजो टक टक थींदो आ। केर? गुलाम आयो हा। कम केड़ो आ? अंदर उहो वरी बंद चल सुणी लोई वेढ़ल अंदर मोकलींदो आ, अमानत खणी आयो। अम्मा खातून जन्नत बिस्मिल्लाह करे खणदी आ, लोई के ओढ़ींदी आ। कुछ घड़ियों गुजरियूं, मदीने जो ताजदार भी अची वयो, यतीमन जो यार अची वयो। मुरकंदो थो अचे मुझो मुस्तफा, मुरकंदो थो अचे। मदीने जो ताजदार मुरकंदो आयो, ओ मुझी बचड़ी खैर जी खबर को आयो को वियो। हा मुझा महबूब, हिकड़ो फकीर आयो हो, अल्लाह जे नाले ते घुरी, बियो कुछ को न हुयो। महबूब मुरकी रहा हन बचड़ी पो, बाबा मु पंहिंजी लोई मुझा आका अल्लाह जे राह में दई छड़ी। बचड़ी पो छा थियो? ओ मुझा महबूब सोना चंद लम्हा मस गुजरिया, वरी हिकड़ो बियो आयो जह महबूबन जो गुलाम बुधायो, पर्दे जे बाहरों भी करे ये हेडी सुनी लोई दई वयो आ। मुझे मदीने जे ताजदार मुर्की फरमायो, ओ मां मुस्तफा जी बचड़ी तोखे मुबारका, खबर तई त पहरो केर हुयो, पोयो केर हुयो। या रसूल अल्लाह वल्लाहु आलम व रसूलहु, हिकड़ो मुझो रब थो जाने, बियो उन जो सुनो रसूल थो जाने। ओ मुझा सुना राज केड़ो आ? मदीने जे ताजदार फरमायो, बचड़ी पहरी जेको फकीर थी आयो ओहो जिब्राइल हुयो, वरी जेको मुस्तफा जो गुलाम थी आयो ओहो मीकाईल हुयो। अरे यार, इन हद ताईं गुरबत हुई मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में, पर हकीकत कुछ इन जे मुख्तलिफ हुई। हकीकत इन जे कुछ मुख्तलिफ हुई। इमाम हसन सुनो, केर इमाम को न गाले सी घणो तो बोले, मां के हाने पघर निकतो आजे तहां के सी थियो आ त पो माही जेके हिकड़िया हिकड़े मानू गलाए दई सका न त गाला केर इमाम? इमाम हसन साईं अम्मा बतूल साईं जो वडड़ो पगदार पुत्रा।
इमाम हसन साईं संदन जी बानड़ी नौजवान छोकरी 8-10-12 सालन जी गुलामियाणी घर में मौजूद आ। सुबह जे टाइम ते कुछ कोन पको चुल्ह न बरी, रात जो भी चुल्ह न बरी। जिया रात जो चुल्ह न बरी उन न्याणी जे दिल में ख्याल आयो त हसनैन करीमैन जे घर में चुल्ह न बरी आ। उन न्याणी के खबर आ त मुंहिंजी अम्मा मुझे ला सोन जो छलो शादी जे ला ठाहे रखियो आ। न्याणिया चवे थी मुझे केड़े कम जो हसनैन करीमैन जे घर में चुल्हड़ी न बरे, मुझे ला सोनो छलो ठहियो पयो हुजे। इजाजत वठी घर विंदिया अमड़ के चवंदिया ओ मुझी जीजल अम्मा। अम्मा चवण में केड़ो लुत्फ आ, केड़ो सुकून आ, छो त अम्मा अम्मा होंदी। ओ मुझी जीजल अम्मा जी मुझी बचड़ी अम्मा बवेला गुजरी आहन। हसनैन करीमैन जे घर में चुल्हे कान बरिया। बचड़ी को ओ मुझी जीजल अम्मा जे को न छलड़ो मुझे शादी ला रखियो थई। हा मुझी बचड़ी अम्मा मुझी दिल थी चवे ओहो छलड़ो मुखे दे त खणी वञा वजी सुणे इमाम हसन साईं जे हथ में दिया। मुझे महबूब जे बचड़न जे घर में चुल्ह बरी पवे अल्लाह असा के गंज दई छदींदो। मां देर न कई अम्मा वारो कर, इन खां वधीक नेकी ॿियो कहिड़ी आ। मां देर न कई ओ मुझी बचड़ी वारो कर, न्याणी छलड़ो खणी आई आ। इमाम हसन सोनो बीठो आ। सुबह जो टाइम आका जी बचड़ी मुझा आका पवेला गुजरी वया हन। टियों वेलो सुबह थियो आ। घर में चुल्ह कान बरिया हे सोनो छलड़ो खणी आई हा। ओ मुझा सुना हे छोनो छलड़ो कबूल पवे वनी मार्केट में दई बचड़न जे ला कुछ वठी अचो। मुझो दिलबर इमाम हसन जलालिया। अबा ता सब मसलो छाए भला स्टेज ते वियो तो कुछ आदाब सिखो। मां उथी हली वेंदो सां झट में पोइ मता मयार ने रब जो कुरान याद रखो। अल्लाह फरमायो व इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिउ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। मुझे रब फरमायो जॾहिं न मां रब जो कुरान पढ़जे फस्तमिउ लहू बुधो व अंसितू खामोश थी बुधो लअल्लकुम तुरहमून तवां जे मथा रहम कयो वेंदो। खाइण पीअण जे लाइ पोइ बि टाइम घणो मिलंदो मौक़ो थई मता सुभाणे हसरत रहिजी वञे। ए मौक़ा सदाई कोन ईंदा थई मुंहिंजा यार। मौक़नि जो तोखे कदर कोन्हे जो मौक़नि जी तोखे ख़बर ई कोन्हे। बहरहाल घड़ी खन मूंखे रोके विधई अल्लाह साईं हिदायत ॾींदो उनखे बि असांखे बि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओहा न्याणी छलड़ो कढी ॾिनई इमाम हसन साईं खे। याद आ न इमाम हसन साईं पुछो बचड़ी ही छाहे। आका बदिहाड़ा गुजरी वया बवेला अज टियों वेलो आ। घर में चुल्ह कान बरी मुझे दिल बर्दाश्त न कयो। जन जो निमक थी पई खावा जन जे सहारे जिंदगी थी पई गुजारिया उन्हनि जे घर में चुल्ह न बरे। अमड़ मुझे शादी जे ला इहा पंहिंजो छलड़ो ठहराए रखियो हो सोनो। दिल चयो त सोनो छलो छा कंदो इहो बि महबूबन जे दरबार में ॾिया। इमाम हसन साईं निहारे फरमायो ओ अल्लाह जी नेक बानी मुझो रब तोखे तुझे अमड़ के सुणी नियत जो सिलो ॾींदो। मगर याद रख मता तू इहो समझी त हसनैन करीमैन जे घर में कुछ कोने को। हेॾे आ त तोखे ॿुधायां त असां जे घर में छाहे। इमाम हसन साईं इए करे वॾो जेको मिट्टीअ जो ढेर पयो हो बिस्मिल्लाह
बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे अल्लाह अकबर जो नारो हणी उन ढेर में जो लत हयूं ओहो मिट्टी मां सजो सोन जो बणजी वयो। इमाम हसन साईं फरमायो ओ अल्लाह जी मानी असां जे घर में सुञाई ना है ही सब कुछ जेको तू दिसी रही ही असां पांजे सोने नाने नबी पाक जी सुन्नत अदा करे रहा हूं। जंहिंजो न जंहिंसां प्यार हूंदो आ उनखे उनजी अदा वणंदी आ उनजी सुन्नत पूरी कंदे लुत्फ भी ईंदो आ। त मां अर्ज़ पे कयो याद थई कहिड़ो त ओ गरीब तोखे मुबारक विसरी न वञे गाल गरीब तोखे मुबारक गुरबत मुझे महबूब जे घर में एक दफे मुझे मुस्तफा जो प्यार दिस ऐ मुसलमान तुझी बेवफाई दिस। पैसे वारो मानू चाहिंदो आ त मां पंहिंजे न्याणीअ खे उहो कुछ ॾियां जो कंहिं वटि भी न हुजे लेकिन अॼु गौर सां ॿुधो अल्लाह कंदो हिते ईअं न हूंदो पर अगर आहे त ॿुधो न्याणीअ जे शादीअ वक़्त जेको न ॾाज ॾियण जे लाइ ॿ ॾींहं अॻु में दावत ॾिबी आ ऐं ॾाज खे खटुनि ते ऐं पलंगनि ते सजाए रखबो आ मूवियूं भरियूं वेंदियूं हन ऐं दुनिया खे ॾेखारबो आ शरन इहो नाजायज़ छो नाजायज़ आ गौर सां ॿुध गरीब भी मुझे मुस्तफा जो अमीर भी मुझे मुस्तफा जो मुझे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मनो फरमाया नुमाइश का छाजे करे जडे अमीर जे न्याणीअ जो ॾाज ॾेखारियो वेंदो आ उते गरीबन जो न्याणियूं भी ईंदियूं हन कंहिंजी शादी थियण वारी हूंदी कंहिंजी शादी थोड़े ॾाज जे करे रुकियल हूंदी मुझे मुस्तफा करीम फरमायो अगर दौलतमंद न्याणीअ जो ॾाज ॾिसी अगर कह गरीब जे न्याणीअ जे अखिड़न में लुड़क लड़ी आया त मुझो खुदा उन अमीर जे न्याणीअ खे सुकून नसीब को न कंदो आ। मुझो मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतरो प्यार कंदो आ अजो अल्लाह जे महबूब जा गुलाम बुद्ध मुझे मदीने वारे मीर जे दरबार में दरबार मुस्तफा में एकड़ो शख्स रोंदो थो अचे दाहूं कंदो थो अचे मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो ओ रोवण वारा जरा पंहिंजा गोढ़ा त उघ छा फरमायो पंहिंजा गोढ़ा त उघ मां मुस्तफा जे दरबार में जेको रोंदो ईंदो आ उनखे रोवण न ॾिनो वेंदो आ उनखे खिलायो वेंदो आ हीअ रहमत लिल आलमीन जी दरबार ओ मुझा आका गोढ़ा कीअं उघा कीअं चुप कया गाल कर मसलो चाहे या रसूल अल्लाह 3 ॾींहं थी वया हन मुझो पुटड़ो गुम थी वयो आ घणा ॾींहं थिया गला गला ओ मुझा महबूब मुझी घरवारी रोई रोई बेहाल थी वई आ गोले गोले थकजी पया हो जडे केॾो बि वाट कान लधी महबूब तुझे दर ते आया हूं पक्का त हितों को खाली कोन वींदो। ओ मुसलमान गौर कर दरे मुस्तफा ते आयो आ मुझे हबीबल करीम अन्या लबड़ा चोरियाई कोन जमायत सहाबा जी वेठिया कुंड मां हिकड़ो सहाबी उथी बीठो या रसूल अल्लाह छा चई वरी वरी चो या रसूल अल्लाह चवण हिक सहाबी जी सुन्नत थई जेडी महलब या रसूल अल्लाह चवी त दिल में तसव्वुर कर त मां मुस्तफा करीम जे सहाबा जी सुन्नत अदा करे रहियो हां त या रसूल अल्लाह जो सवाब अलग सहाबा जे सुन्नत जो सवाब अलग मिली वेंदी या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी ओ मुझा महबूब जेको हमरा हो दाहू करे जहे पुत्र जा पार पता थो बुधाए ओ मुझा सोना ओ मां हाणे हाणे फलाणे बाग जे कुंड में रांद खेडंदो दिसी आयो हां
दरे मुस्तफा ते इहा देर आहे, पहुचण जी देर आहे। जीअं जो टिन ॾींहंनि जो विछोड़ो आहे, पीउ जे कन ते आवाज़ पहुतो, सभु कुझु विसरी वियुसि त मां दरबारे मुस्तफा बीहां, ऐं ड्रोड़ पातई उन बाग ॾे। जेॾी महिल पुठी ॾेई ड्रोड़ पातई त मुंहिंजे मुस्तफा लब कुशाई कई, ओ वञण वारा, ओ वञण वारा, जरा रुकज त सही, जरा बीह त सही, हिक ॻाल्हि मां मुस्तफा जी ॿुधी पो भली वञ। वञण वारो बीही वियो, पहिरीं बच्चे जी मोहब्बत हावी हुई, दिमाग़ मां निकिरी वियो, महबूबन सॾड़ो कयो, गुलाम मोटी उते बीही रहियो। जी मुंहिंजा आका, मुझे मदीने जे साईं जा पाक लफ्ज़न ते गौर कर। गोठ अहमद खान मेतलो वारा फकीर, मुझे मदीने जे मीर फरमायो, ओ वञण वारा वञ भली, लेकिन जेॾी महिल बचड़े ते नज़र पवई त उनखे ईअं सॾ न कजां त ओ मुंहिंजा फलाणा पुटड़ा, मां तुंहिंजो पीउ थो तोखे सॾियां हेॾे आ। लफ्ज़न ते गौर कजां। जेॾी महिल सहाबीअ जे कननि ते इहे जुमलो पहुतो, हुन जे जिस्म मां जान निकिरी वई। शक थी पियुसि दिल में, महबूब रोकीन था त मुंहिंजा पुटड़ा करे सॾ न कजां, पंहिंजो बाबे हुजण जो रिश्तो न ॿुधाइजां। दिल में ख़्याल कई, छो त सहाबा खे ख़बर आहे त मुंहिंजो मुस्तफा ग़ैब ॼाणंदो, हसब भी जाणदो आ, नसब भी जाणदो आ। सहाबीअ जे दिल में ख्याल आयो, किथे हिन बच्चे में को चक्कर त नाहे, ख्याल मटिजी वियो। उते सोचण में अञा शुरू थियो, सेकंडनि जे फासिले ते मुझे मुस्तफा फरमायो, ॻाल्हि ॿुध, अजायो न सोच, पुछ त मां मुस्तफा तोखे छो थो रोकियां। हवास मोटी आया, जी मुंहिंजा आका, मुझे मदीने जे साईं फरमायो, इन करे था तोखे रोकियो, पुटड़ो तुंहिंजो ई आ, पीउ भी तूं आ। मुझे मुस्तफा करीम हुन जे दिल खे ठारियो, दिल ठरी पे। मुझे आका फरमायो, टिन ॾींहंनि जो विछोड़ो आ, मां मुस्तफा ॼाणा थो, जंहिं अबे खां पुटड़ो 3 ॾींहं परे हूंदो, उन जे दाह में दर्द केॾो हूंदो, उन जे सद में उनस केॾो हूंदो। मता तूं पुटड़ा पुटड़ा करे सॾड़ो करी, इहो प्यार वारो सॾड़ो तुंहिंजो पुटड़ो त ॿुधंदो, मगर ॿिया मासूम बचड़ा भी ॿुधंदा। मुझे मुस्तफा फरमायो, मता कंहिं ॿिए मासूम जो बाबो शहीद थी चुको हुजे, तूं पुटड़ा पुटड़ा करे सॾ करी, उन जे कन ते आवाज़ पवे, उनखे पंहिंजो बाबो याद अचे, उहो मता रोई ॾे। मां मुस्तफा खां उन जो रोवण बर्दाश्त कोन थींदो। मुझा मिठड़ा मुसलमान भा फैसलो करे वठ, मुझो मुस्तफा तो सा केतरो प्यार थो करे, ऐं मुझो रब तो सा केतरो प्यार थो करे। सजी दुनिया सा निभाई पियो, पर जेकरे अचे विसारियो थई त हिकड़े खुदा खे बियो महबूब मुस्तफा खे। यो सच्चा है या नहीं? ईमानदारी सा सोच। मुसलमान अज सोचण जो वक्त थई, सोच। मिटन सा भी निभाई पियो, दोस्तन सा भी निभाई पियो, विसारियो थई त हिकड़ो महबूब मुस्तफा के बियो खुदा के याद न थई त मुझे मुस्तफा जी शरीयत याद न थई, याद न थई त नमाज जो वक्त याद कोन थई, बियो त सब कुछ याद थई। दोस्तो कराची मारू की कार्ड थो मोकले शादी जो, पैसा न थई त देर कोंदो घरी बकरी भी विकण, मता यार कावड़ी जी वने। ओ मुसलमान, तोखे पांजे यार जी एतरी परवाह, उन जे हथ में छाए? न तुझी जिंदगी
न तुझो मौत न तुझी इज्जत न तुझी जिल्लत उन जे हथ में त कुछ भी कोने उन तो के दिनो चाहे थोड़ो थोड़े प्यार तो के एतरो कयो आ बेकरार जो पैसा न थई त बकरी भी विकणी थो त यार नाराज न थे जह तो के दिसण जेला अखियों गालहण जेला जुबान मुजा दोस्त हलण जेला पैर सोचण जेला दिमाग बुधण जेला कन्न सुणा बचड़ा घर सब कुछ तो के दिनो उन जो को हिकड़ो गुण भी तो के याद कोन तो भी हाय अफसोस मुसलमान मोटी वंजणो भी उन रब जे तरफ थई याद रखी छरजा मोटी वंजणो थई अज तू डाढ़ कर भले कर अज तू जवानी देखार भले देखार लेकिन मोटी हलणो उन रब जे तरफ थई जरे जरे जो हिसाब भी दियणो थई ऐं उते न को सिफारिशी अल्लाह जो कुरान बुध अल्लाह अकबर अल्लाह फरमाए तो अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर व हुस्सिल मा फिस अल्लाह तो फरमाए तो सोच तो सही जेडी मल इज़राइल इंदो थई कपड़ा माइट लाहे वठंदा थई गौर तकर मुसलमान बिगड़ियो छाते हैं भरवसो कयो छाते थई जे औलाद जे ला ॾींहं रात हिक करे छॾी हथ बि कोन लाईंदो थई हथ भी कोन लाइंदो थई मौलवी साहब अचे बाबे के थोड़ो साफ त कर छो पुत्र सजी जिंदगी प्यार त तोसा कयई लखन में को हिकड़ो पुत्र हुंदो जेको अब्बे के तड़ो दींदो बाकी सही सब कुछ बंगलो मुंजो जायूं मुंजो गाडियूं मुंजो बन्नियूं मुंजो कयूं कहे बाबे कहला मूला तो जेला एतरो कयई तो खां त पुत्र इयो भी कोन थो पुजे जो पांजे अब्बे के तड़ो ॾियारी तड़ जे लाभ मौलवी के वठी आयो खबर काने का हा पुत्र इया खबर पवई थी त मिल्कियत किए संभालनी आ दौलत किए वठणी आ गाडियूं किए वठणी हन अब्बे जे विहजारण जी खबर कान थई इया बेवफाई जो सबूत आ तोके खबर हुई त बाबे जे मथो मौत अचणो आ बाबे के गुस्ल ॾियारणो आ जे तुजी वफा हुजे हां जी पी तोसा बेवफाई कई त मां पुत्र ला ही भी कया दुखो दी हुन दिसे त तू वफाई करला तड़ ॾियारण सिखी पवी है त मां बाबे के हथन पंहिंजन सां पाण गुस्ल ॾियान बेवफाई जी इंतहा मुसलमान जे जला तो जान अर्पे छड़ी जिंदगी अर्पे छड़ी वो जी तोके गुस्ल ॾियारण ला भी तैयार कोने को गुस्ल भी मौली साहब बाबे के गुस्ल दे जेन वाला मौली शाबाश बेचारे मौलवी के जे धोई तोके साफ करे गंद किचरा तुझे पेट के हथहणी कढी तोके मन करे ए जेन मल तैयार कयो को तो पुटरो जे दुनिया के देखारण ला ट्रू ट्रू कयई त छाची पयो प्यार इहो हुयो त पांजे अब्बे के हथन सा गुस्ल भी पाण दी है पानी जे फुड़े फुड़े सा गड अब्बे ला दुआऊं भी पाण घुरी बच्चो गुस्ल दींदो त दुआ घुरंदो न मौलवी के एड़ो मथे में सूर पियो आ बेचारे गोठ जे वडेरे के हुन जे दिमाग में त सिर्फ इयो फिरंदो वडेरो ठाहू की पार्टी आ खट भी दींदो बिस्तरो भी दींदो ही भी दींदो हुन जी जरूरत दे हु पंहिंजे जरूरत दे दिसी रहयो आ पर जे पुत्र विचारींदो तो उन जे दिमाग में इहो कुछ कोन होंदो ओहो गुस्ल भी ॾियारींदो पियो ऐं रोंदो भी पियो दुआ बो मुजा मौला मुझे बाबा जी पारत थई ओ मुजा मौला मुझे बाबा जी पारत थई ओ मुसलमानो पंहिंजे बच्चन के दीन सिखारियो मजे जड़ी गाल ते आहे जो केतरा बेचारा अमीर जनाजो पढ़ण पी जो को नहीं दुआ जनाजे में बीठान डिठो न कुछ टाइम अग में नालो न तो खणा हुक्मरानन जी एकड़ी नमाज देखारी हन को जनाज शहीद थिया उते जनाजे नमाज में ताया पर अल्लाह अकबर कला डेठी अक्सा पिया निहारीन वरी जदी मल मुजा दोस्त तकबीर हने पेश इमाम तर डेठी अक्सा पिया निहारीन अरे यार जन के जनाजो पढ़न कोन तो अचे ओहे मिनिस्ट्रियों माणियो वेठा नहीं जुल्म नाहे तबियो चाहे ओ मुसलमान औलाद के कुरान ऐं हदीस मुस्तफा जो दीन सिकार मरण का तो के भी कमी हुई
जेकरे न त मौत मथा अचे, सकरात जी घड़ी अचे, बच्चा कह चयो बच्चा दवारो कर, बच्चा यासीन पढ़, यासीन चे भला कुरान पढ़ जे कुरान मूं वटि त फ्रांस जी डिग्री आ, मूं वटि अमेरिका जी डिग्री आ, मूं वटि यूरोप जी डिग्री आ, पुछ बाबे को कुरान पढ़ायो ई मूंखे, पढ़ाई त जो पढ़ासां न, ओ खुदा जा बानो पाण ते रहम कयो। कुरान ॿुध, अल्लाह फरमायो अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर। रब तो फरमाए जॾहिं दुनिया छॾींदो आ, औलाद वियो, जिस्म जा कपड़ा वया, बैंक बैलेंस वयो, रिश्ता वया, मिट वया, सभई वया, सिर्फ कफन जूं चादरूं ॾेई तोखे लहद में लाथो। लेकिन अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर, जॾहिं कबर मां उथंदे त हो कफन भी तोखां लाथो वींदो। छाते मगी थी थई मुसलमान, सोच वक्त थई सोचण जो, जे अज न सोची सुभाणे ॾाढो ॾुखियो थींदे। लेकिन टाइम ॾाढो ज़ोरीअ गुज़रंदो थो वञे। मूंखे चवण दे, औलाद जी मोहब्बत ॾिसी छॾी, प्यार ॾिसी छॾी, पंहिंजो प्यार बि ॾिठई। हाणे मुंहिंजो रब थो ॿुधावई त ऐ मुंहिंजा बाना तो जेको वणई सो कयो, लेकिन मां तुंहिंजो पैदा कंदड़। रब तो चवे तो निमाज़ूं पढ़ियूं या न पढ़ियूं, इबादत मुझी कयई या न कयई, मुझे महबूब के सुञातई या न सुञातई, पर मां तुंहिंजो पैदा कंदड़ हां, मां तो सां बेवफाई पो भी न कंदुसि। बाक़ी अॻिते पंहिंजो पाण ॼाण कीअं बेवफाई नथी थिए, गौर कर। केॾो बि बेनिमाज़ी आ, बीमार थी पियो आ, गरीब थी वयो, अल्लाह न करे हुनखे का अहिड़ी तकलीफ़ थी आ जंहिंजा जरासीम वचड़ंदड़ हुजन, जीअं टीबी थींदी आ या अहिड़ी का भी खतरनाक बीमारी, उहा बीमारी थी आ, दवा असर कान थी करे, खंघे थो। 2-3 ॾींहं त पुटन कमरे में रखियो त बाबे खे अंदर रखो, पर जेॾी महिल दोस्त खंघई त आवाज आयो, बाबे त हाणे खंघी खंघी किन थो करे, निंड थो फिटाए, खट कढी विरहांडे में रखियो, बाबा हाणे तू इते आराम कर। बच्चे जे दिल में ख्याल आयो, मुंहिंजा पुटड़ा नंढा, मुंहिंजूं न्याणियूं नंढियूं, बाबे जे वात मां जेके जरासीम निकरंदा मता मुंहिंजे पुटनि खे लॻनि, तोखे पुट प्यारो हुज, पुट खे पंहिंजा पुट प्यारा थई, मज़ो वही ॾिस। कढी रखियो विरहांडे में, बीमारी कान खत्म थी, मुझा दोस्त कमजोर थी वयो, साह केडी केडी मल झटके ते पियो खणे, वारो कर मौलवी साहब अचो, यासीन जो खत्मो पढ़ो, बाबे जी ॾाढी दुखी हालत आ, छो पढ़ो, भला रब इने को पंहिंजो करे। इहो सच्चा या न, जवाब ॾियो, इहो सच्चा है या न? भला एदन आदाबन खाऊं, रब पंहिंजो करेस। इहा थी औलाद जी वफा, कुर्ब भी वयो, प्यार भी वयो, रिश्तो भी वयो, निस्बत भी वई, हाणे रुगी इन में आ त खट खाली करे, इहो थी प्यार, खट खाली करे। मुझो बेनियाज रब तो फरमाए, ओ मुझा बांधड़ा ॾेखारण थो चाहियां त जे मां अल्लाह तोखे जिंदगी न ॾियां त तू कुछ न हुजी हां, जिंदगी ॾियण भी मुझो थोरो थई, मुझो रब तो चवे तोखे मौत ॾियण भी मां रब जो थोरो थई। औलाद तंग थी, पाड़े जूं मायूं तंग थी पयूं, घर जूं मायूं तंग थी पयूं, पुछण लाइ 8 ॾींहं 15 ॾींहं सभु कंहिं पुछण भी छॾे ॾिनो। हूअं बच्चो कलाक वेहंदो हो, हाणे बाबा चा कही अंदर हलियो वयो, कुछ ॾींहंनि खां पोइ परियों पासो ॾेई पियो थो वञे त मतां बाबो सॾु करे, अड़े यार कंहिंसां थो प्यार करी, प्यार कर मदीने जे ताजदार सां, प्यार कर मुझे करीम रब सां, एॾो मेहरबान आ मुझो करीम रब, जो बुतन जो पुजारी या सनम करे सदींदो आ, निंड जे झूठे में भुल में निकरी वयो, या समद रब तो चवे जी चवे ॿुधाए छा
भुलजी सॾु करी रब जीव चवई भुलजी दरे मुस्तफा ते वञी मुंहिंजो महबूब गले सां लावई उन्हनि खे छॾे ॾिनो थई लेकिन गौर अल्लाह ताला फरमाए तो बाना मा रब जी वफा ॾिस हाणे अल्लाह जी वफा जेॾी महिल तुंहिंजो साह लुकीअ में बीहारे छॾियुम सभु तंग थी वई के दुरूद शरीफ़ पढ़ण लॻा के यासीन जो ख़त्मो करण लॻा पर सॾु त मालिक जो आहे न जॾहिं थिए न गाला गाला सॾु त मालिक जो आहे न रूह खे निकरण जो अमर त जॾहिं रब जो थिए न जेसीं न निकिरे मालिक जी मर्ज़ी आहे अल्लाह फरमाए तो जॾहिं सभिनी जा कुर्ब ॾिसी छॾियई तंग थी विया सभई तो मो रब थो चवे पर मां तो मां पोइ बि तंग कोन थियुसि सभई तंग थी वई ॻाल्हाइण छॾियो पुछण छॾियो तोखे कढण जे लाइ विर्द वज़ीफ़ा शुरू कयूं मुंहिंजो अल्लाह तो फरमाए ओ बेवफा इंसान गौर कर उन टाइम ते जॾहिं सभई तो मां तंग थी विया मां अल्लाह उन जो उन महल तुंहिंजो रूह बि कब्ज़ करायो ऐं वरी तुंहिंजे लाइ प्यार बि सभिनी जे दिलनि में विझी छॾियमि जेके तोड़े ॾिसन भी कोन पिया पुछन भी कोन पिया रब तो फरमाए छो न पिया पुछन त मौत मां न पियो ॾे जॾहिं मूं तोखे मौत ॾिनो सभई प्यार में रोअण में शुरू थी विया को अब्बा अब्बा करे पार पियो कढे को अदा अदा करे पार पियो कढे सभई रोअण में रब चवे थो इहो तुंहिंजो कमाल न आहे मुंहिंजो प्यार अल्लाह तो चवे मां तोखे इज्जत ॾियण पियो चाहियां इज्जत ॾियण थो चाहियां त मुंहिंजा बाना तो बेवफाई जी हद करे छॾी निमाज़ ते बि कोन ईंदे कुरान भी पढ़ण कोन ईंदे रोज़ो भी कोन रखंदे ज़कात भी कोन ॾींदे हज भी कोन कंदे उमरा भी कोन कंदे ग़रीबन खे भी कोन ॾींदे रब तो चवे तो बेवफाई जूं हदूं किरास कयूं मगर मां अल्लाह प्यार जूं हदूं तोखे ॿुधायां मुझो बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जेके तोखां नफ़रत पिया कनि उन्हनि जे दिलनि में प्यार विधो रोअण में शुरू थी विया उन्हनि जे दिलनि में मां अल्लाह ॻाल्हि विधी मुंहिंजे खे विझारजो पर प्यार सां पाणी गरम कजो पानी गरम कजो खुशबू वारो साबुण आंदो पानी गरम कयो गरम पानी सां तोखे विझरायो तोखे नए कफन जो कपड़े जो कफन ॾिनो मां रब तुंहिंजी इज्जत कई तोखे खुशबू हयो तोखे खुशबू हणाए मां अल्लाह तुंहिंजी एतिरी त इज्जत कई जेके तोखां पुछण लाइ तयार न हुया अॼु हिकिड़ो हिकिड़ो तुंहिंजे मुंहुं ॾिसण जे लाइ दीवानो करे छॾियो मुझो बेनियाज़ रब तो फरमाए ओ मुझा बाना सभिनी खे तुंहिंजो दीवानो कयम वरी उन्हनि जे कुल्हनि ते तोखे सवार करायो पंहिंजे कुल्हड़नि ते खणी करे अॻियां तोखे रखियो काबे जो इमाम भी पोइते बीठो तोखे अॻियां रखायो मुझो बेनियाज़ रब तो ॿुधाए बाना एतिरो मां रब तो सां प्यार कयो जो तोखे प्यार मां खणी हली क़बर ताईं पहुचायमि अॻिते तूं ॼाण तुंहिंजा अमल ॼाण जेको एतिरो प्यार करण वारो रब मुस्लमान उनखे विसारण छा जुगाए थो ॻाल्हाए त सही जुगाए थो मुंहिंजो रब ॾाढो ताक़तवर थई मुझो रब ॾाढो बेनियाज़ थई मौक़ो मिलियो थई रहमत खुदावंदी बहाना में चोयत अल्लाह जी रहमत हे बहानो ॻोल्हियो थई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे जेको मरहूम जो ही अॼु मुंहिंजा दोस्त जेको मरहूम मोहम्मद सिद्दीक मेतरे जे रूह जे ईसाल सवाब जे लाइ जेका महफ़िल थी आहे उन मरहूम खे त इंशाअल्लाह ताला मुंहिंजो रब मुआफ़ कंदो ऐं यकीन समझ तो असांजे लाइ बि अल्लाह ताला हिन महफ़िल खे हिकिड़ो बख़्शिश जो ज़रियो बनायो आहे मन के जे दिल में को एहसास पैदा थे कब्र याद अचे क़यामत याद अचे खुदा जो खौफ पैदा थे अड़े मुझा दोस्त अज दुनिया जे पलीत हथन मा शराब वठी पीण वारा रब जो कुरान खोल त सही दुनिया जा पलीत हथ तोखे शराब ॾींदा आहिनि पी ऐं चवंदो ही त मौज थो कयां मुंहिंजो रब थो कुरान में चवई ओ दुनिया जो पलीत शराब पीण वारा पलीत हथन मां वठण वारा मुझो
मुझो अल्लाह तो फरमावे अज तू तौबह कर, अज तू तौबह कर तो ओ मुझा करीम रब वरी शराब कोन पियंदुस। रब चवे तो तू तौबह कर त मां रब वायदो थो कया, तू तौबह कर मां रब वायदो थो कया कहिड़ो वसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा। मुझो अल्लाह तो फरमाए तू शराबी आहीं त शराब का दुनिया में तौबह कर, मां रब वायदो थो कया त तोखे मां रब पंहिंजे कुदरत जे हथन सां शराब तहूरा प्यारींदुसि। मुझो रब तो फरमाए अगर गुनहगार आहीं गुनाहन का तौबह कर, मां अल्लाह तुझा गुनाह मेटाए सवाब करे छदींदुस। बेनिमाजी है सच्ची दिल से तौबह कर, नमाज शुरू कर, अगियो नमाजू मां रब तुझे अमाल में लिखराए छदींदो। अल्लाह चवे तो मुंह त तुझे ला दर बंद कया ही कोन्हन के, मुझा रब चे तो मुझा दर त तुझे ला खुलिया पया हन। ओ गुनाह करण वारा, ओ गुनाह करण वारा, अल्लाह चवे तो तू गुनाह करे करे थकजी पयो हईन, नेठ थक बेन मोटणो त वरी भी मूडे थे। जने जवानी खत्म थी विदई त पोही अचू कादे करे निहारी दे चंदे मौला मुके माफ कर। रब चे तो मोटणो त मूडे थई, पर जवानी में मोट, जवानी जो हिकड़ो सजदो पीरी जे लख सजदन का भलो भाई। पर इन जो मतलब इहो ना है त पीरी मुझे रब के कान वणंदी आहे। पीर सन भी मरण का पहले जेके मुझो अल्लाह तौबह जी तौफीक दे उहो खुश नसीब आहे। अच्छी दाढ़ी वारे जो त एतरी इज्जत आ जो मदीने वारे घोट जे दरबार में एकड़ो शख्स आयो, या रसूल अल्लाह गरीब थी वयो हां, गुरबत खत्म न थी थे। मुझे मुस्तफा फरमायो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम त अच्छी दाढ़ी वारन जे आडो न हलंदो कर, रब कदो तुझी गुरबत खत्म थी वेंदी। अच्छी दाढ़ी वारन के पुठी दई न हलंदो कर, दिसी त अचे थो त पासो करे छरींदो कर। छो तू इहा नियत कर त सफेद वारन जी इज्जत मुझो रब भी कंदो आ, फरिश्ता भी कंदा हन। जडे उहे कंदा हन मां भी कंदो। इस्लाम सवलो आ, दीन सवलो आ। कह तोखे चयो त दुखियो आ, कदे दीन चयो त नौकरी न कर, कदे दीन चयो त दौलत न कमा, कदे दीन चयो त कारोबार न कर। दीन त चवे तो बेहतरीन अमीर थी, बेहतरीन जमींदार थी, बेहतरीन ऑफिसर थी, सब कुछ कर, लेकिन हथ कार लेकर दिल पंहिंजे यार देकर। दीन त हिकड़ो मुतालबो कयो, हथन सा कमकार कर, दिल सा पंहिंजे करीम रब जो जिक्र कर। पोया नौकरी भी तुझी इबादत, जमींदारी भी तुझी इबादत, ऑफिसरी भी तुझी इबादत, हार पो भी तुझी इबादत, मजदूरी भी तुझी इबादत, सब कुछ तुझी इबादत थी विदी। रुगी तू पंहिंजे पाण खे संभाल। टाइम बेतहाशा ओवर थी वयो। मुझा दोस्त अजीज अञा कुरान करीम जी आयत जेका अञा त मु जेको शुरू करणो हो त अज जो ही जेको प्रोग्राम मरहूम मोहम्मद सिद्दीक मेतलो जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सा मियां सुल्तान अहमद मेतलो, जमीर अहमद मेतलो, सुधीर अहमद मेतलो, रमजान अली मेतलो, गोठ अहमद खान मेतले जे सभिनी इनन दोस्तन पंहिंजे वडड़े बाबा साईं या के जो भावा यानी जेको भी रिश्तो आ उन जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सां ये महफिल कई। मां 28 पारे मां कुरान जी एक आयत तिलावत कई। हाने ये समझो तो शुरू ही हाने था कयो ता चो हल बेड़ा खुदा के वञ को घर घाट रथई या कोन थई चओ न चो असां जा सी पासा वठी छड्या हन तुंहिंजा शुरूआत हाने तो करी भोग कयो मां मां थकजी पयो भोग कयो मां। अल्लाह जो कुरान यको सीरस हुयासी न इने करे मां जो थोड़ो तहांजे ज़हनन खे मां ये झट में थोड़ो फ्रेश करे वठा। यको मानू कब्र क़यामत में भी हलियो, ज़ाहिर इंसान दिल में ख्याल तो थींदो ए मुझे आका जी सुन्नत, आका जी सुन्नत अज दुनिया जी जेका साइंस या मुझे मुस्तफा जी सुन्नत ही आहे। जो त अज जी साइंस बुधाई थी पई त इंसान जे करे मुसलसल कंफ्यूज रहंदो, परेशान रहंदो त ब्लड जी जेका सर्कुलेशन आ उहा स्टॉप थी विदी या स्लो थी विदी, माना रत जो दौरो घटिजी विंदो, पो उन में माण्हू के कुछ भी थी सके तो। इहो अज जो साइंसदान तो बुधाए 1400 साल अगु मुझे महबूब मुस्तफा बुधायो।
मुझा मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे सहाबा जे साम्हूं जॾहिं खुदा जे खौफ जूं ॻाल्हियूं कंदा हा, सहाबा जो जॾहिं रोई रोई हीणो हाल थींदो त मुझा मुस्तफ़ा करीम वरी खुश मिजाजी फरमाईंदा हा, वरी कान का अहिड़ी ॻाल्हि कंदा जंहिंमें सहाबा खिलन ता त उन्हनि जे ब्लड जी जेका सर्कुलेशन आहे उहा नॉर्मल थी वञे। यानी इस्लाम में खिलण मनो कोन्हे, इस्लाम में खिलण मनो कोने, उनजी हद मुकर्रर आ। त मुंहिंजा दोस्त अजीज तव्हांखे मुबारक आ, जिंदगी ते कोई भरोसो कोने। अॼो की रात त मिली आ न, अॼो की रात त मिली आ न, भला कुछ भी न कयूं लेकिन कम अज कम जेके ही कलाक ॾेढ वेठा आहियूं गुनाहन खां त बची वियासीं, गाला गाला गुनाहन खां त बची वियासीं न। उन महफिल में वेठासीं जंहिंमें अल्लाह जो कुरान हली रहियो आहे, उन महफिल में वेठासीं जंहिंमें मुझे मुस्तफ़ा जो शान हली रहियो आहे, ऐं जंहिं महफिल में खुदा जो कुरान हूंदो आहे, मुझे महबूब जो शान हूंदो आहे, उते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। अर्श जा फरिश्ता मुंहिंजा दोस्त हथ खयों बीठा हूंदा आहिनि, रब उन्हनि खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पाबंद बनाईंदो आहे त जेॾी महिल मुंहिंजा बानड़ा दुआ घुरनि तव्हां आमीन चइजो, मां रब मिंटनि में क़बूल करे वठंदुसि। ऐं हूअं बि ये जेका चपटी आहे हिनखे सिंधीअ में छा चवंदा आहियूं, ॻाल्हि ॻाल्हायो हिते कोन वॼाईंदा हुजा, ॻाल्हायो हिनखे छा चइबो आहे? चुटकी, चुटकी चपटी या चुटकी, इहा चुटकी, इहा चुटकी ॿिनि चीजुनि जी वॻी या हिकिड़ीअ जी? हिकिड़ी चीज खे हीअं सॼो ॾींहुं कर आवाज़ थींदो, यानी ॿिनि चीजुनि जे मिलण खां सवाइ चुटकी बि गाला गाला चुटकी बि कान थी वॼे। जॾहिं चुटकी बि ॿिनि चीजुनि जे मिलण खां पोइ वॼंदी आहे त सियारे जे रात में रात जो 10:30 बजे ताईं वेहण बि इहो तुंहिंजो कमाल कोन्हे, को कनेक्शन मिली वियो आहे तॾहिं वेठो। ए तू पाण न वेठो आ, यकीन समझी छॾजां, ए चुटकी भी बिन जे मिलण को सवा नथी वजी सगे त ही 6 फुटन जो इंसान हेड़े सीअ में भी पाण ही नथो वेही सगे। को त चकमकाहे जे छिके तोखे वेहारियो आ, उहो केर आ? जो मुझे खुदा जी रहमत आ, मुझे मुस्तफा जो इश्क ऐं मोहब्बत, ऐं उहे वफादार आहिनि। ऐं अल्लाह कुरान में खोले चई छॾियो थे त फिक्र न कजां, फिक्र न कजां त मां रात जो 10:30 बजे याद पे कयो। रब खे ख़बर है, रब चदो फज़कुरूनी अज़कुरुकुम। अल्लाह फरमाए तो मूंखे ज़मीन ते याद करण वारा, तू मूंसां प्यार कुछ न तो करी जेतिरो मां रब तोसां प्यार थो कयां। तू जेकॾहिं सीअ में वेही तो मां रब खे याद करी, फर्श ते वेही तो याद करी त मां रब तोसां वाइदो तो कयां, मां अर्श ते तोखे याद तो कयां, तॾहिं तू मूंखे फर्श ते तो याद करी। वशकुरूली वला तकफुरून। अल्लाह फरमाए तो शुक्र कर। छा तो रब चवे त शुक्र कर, छाजो ना शुक्री न कर, छाजी? अल्लाह तो फरमाए जो तू न मूंखे याद करे रहियो हई, इहो शुक्र कर। इहा तुंहिंजी ताकत ना है, इहो मां रब जो कुर्बा जो तोखे तौफीक ॾिनी थम पंहिंजे याद करण जी। जे मुझो खुदा तौफीक न दे हां त अॼु तू हिते केतिरा ई माण्हू हींअर टीवी ॾिसंदा हूंदा, घरनि में सुता पिया हूंदा। दुनिया जे हेॾो वॾो, मां त पहिरों दफ़ो वॾो ॻोठ नज़र आयो, दुनिया जा कई माण्हू दुनिया जे धंधे में हूंदा, उहे बि इंसान आहिनि, अकुल वारा आहिनि, खाइनि पीअनि था पिया, लेकिन हेॾे कोन आया। छो न आया? उहे न आया जो मालिकनि अचण न ॾिनो। पर इहो बि मुमकिन आहे त उन्हनि खे उते बि माफ़ करे, मर्ज़ीअ जो मालिक उन खां केरु पुछण वारो कोन्हे। लेकिन इहो वाइदो आहे त फज़कुरूनी अज़कुरुकुम, तू मूंखे याद कर त मां तोखे याद कयां। त मुंहिंजा दोस्त अज़ीज, अल्लाह जे क़ुरान जी आयत पढ़ा जेका मूं मुंड में तिलावत कई। अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू, ओ ईमान वारा। कंहिंखे तो रब सॾो करे, गाला गाला कंहिंखे तो सॾो करे, ईमान वारनि खे। ऐ ईमान वारो जी मुझा करीम रब इत्तक़ुल्लाह, मां अल्लाह खां डिॼो। ईमान वारा आहियो,
नमाजूं भी पढ़ो था, रोजा भी रखो था, ज़कातूं भी ॾियो था, हज भी कयो था। या ईमान जी निशानियां, पर डिॼण अञा का ॿी निशानियां। लतीफ सरकार जो शेर कुरान जी आयत जो तर्जुमो फरमाइन था, रोजा नमाज पिण चङो कम, पर अञा की ॿियो फहम जंहिंसां पसी पिरीअ खे। नमाज भी सुनो कम्मा, रोजो ज़कात हज भी सुनो कम्मा, पर अञा की ॿियो फहम हो कहिड़ो आ। नमाज भी पढ़, नमाज के बचाए, रोजो भी रख, रोजे के भी बचाए, हज भी कर, हज के बचाए। पढ़ण सवलो आ, बचाइण ॾुखियो आ। रोजो रखण सवलो आ, रोजो बचाइण ॾुखियो आ। हज करण सवलो आ, हज बचाइण ॾुखियो आ। दौलत कमाइण सवली आ, पर दौलत के बचाइण ॾुखियो आ। कमाइण सवली आ, पर बचाइण ॾुखियो आ। बचंदी कीअं नमाज, कीअं बचंदी रोजो ज़कात, कीअं बचंदो। अल्लाह तो फरमाए, जेकॾहिं कंहिंजा हक़ न खाधई, रोज़ा नमाज़ूं बची वई, कंहिंसां ज़ुल्म न कयई, रोज़ा नमाज़ूं बचाई, कंहिंसां नाइंसाफ़ी न कयई, रोज़ा नमाज़ूं बचाई, कंहिंखे तकलीफ़ न ॾिनई, रोज़ा नमाज़ूं बचाई। छो? मुझे मदीने जे साईं फरमायो, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जंहिंजो हक़ खाधो हूंदे, कंहिंजी ज़मीन सेरी हूंदे, कंहिंजो गाह कयो हूंदे, कंहिंजी बुहजी पुठारक खई हूंदे, कंहिंजो कर्ज़ खाधो हूंदे, त ज़रे ज़रे जो हिसाब आ। उन्हनि जो छा थींदो जेके लांचू था भरीन हलन मैदान में। पर अरे लोगो तुम्हारा क्या, मैं जानू मेरा, असां फ़कीरनि जो छा वञे। लांचुनि वारा ॼाणनि त लांचुनि जो पैदा कंदड़ ॼाणे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मदीने जे ताजदार फरमायो, गौर कजा, जॾहिं तुंहिंजे मथां को दाही अल्लाह जे दरबार में क़याम जे ॾिहाड़े बीहंदो, मौला मूं हिन खे कुछ भी कोन कयो हो, हिन मूंखे गारियूं ॾिनियूं, तुंहिंजूं नेकियूं उनखे मिलंदियूं, तुंहिंजूं नेकियूं उनखे मिलंदियूं। मौला मां गरीब हुयुसि, मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कयई, हुकूमत मुंहिंजो कोन ॿुधो, अमीरनि फ़ैसिलो कोन कयो, मौला मजबूर हुयुसि, जेके नेकियूं खणी हिन खे ॾियो। इए कंदे कंदे नेकी नमाज सां ठहंदी आ, रोज़े ज़कात हज सां ठहंदी आ। उते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदीने जे साईं फरमायो, दाही दाहूं कंदा, तुंहिंजूं नेकियूं भी ॾियूं, हाणे नेकियूं तुंहिंजूं ख़त्म थी वञो, अञा दाही बीठा आहिनि। रब फरमाईंदो, हाणे इन दाहीअ जा ॾोह वरी हिन जे खाते में विझो। छा कंदे उते? नमाज पढ़ण सवलो कम, बचाइण ॾुखियो आ। नमाज पढ़, रोज़ो रख, ज़कात ॾे, हज कर, मगर खुदा जे खौफ सां कर। कंहिंजो हक़ न खा, कंहिंखे तंग न कर, कंहिंसां नाइंसाफ़ी न कर, कंहिंसां नाजाइज़ी न कर। खुदा जो खौफ रख, पोइ इहो रोज़ो नमाज ज़कात तुंहिंजे कम जा। आयत जो अॻियों हिस्सो मुझे अल्लाह फरमायो, वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द। तो असांजी ज़हनी थ्योरी कहिड़ी आ? पीउ पुट खे चवंदा, ओ छोकरा कुछ कर, सुभाणे कम ईंदई। चवंदा आहियूं न था, मां धी चवंदी, पुट कुछ सिख, मां मां सही थी, ससू कोन सहदई, कुछ सिख, मतां ते तानो मिलई त अचई त मानी पचाइण पकाइण थी, ड्रेग थी करी, मेकअप थी करी। न्याणीअ खे मां चवंदी आ, बचड़ी कुछ सिख, सुभाणे कम ईंदई। पीउ चवंदो आ, पुट कुछ सिख, सुभाणे कम ईंदई। रब जो क़ुरान बि चवई थो, कुछ कर, सुभाणे कम ईंदई। रब जो कुरान भी चवई तो, खोले ना रब जो कुरान, वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द। मुझो अल्लाह फरमाए तो, ॾिस तो पंहिंजे पाण जे सुभाणे लाइ छा तयार कयो आ। सुभाणे लाइ, अॼु दुनिया सुभाणे आख़िरत।
क़यामत में अल्लाह जे दरबार में जॾहिं पेश कयो वेंदो तोखे मुंहिंजो रब तो फरमाए गौर कर उन दिहाड़े लाइ छा तयार कयो थे जॾहिं माउ धी खे न सुञाणंदी पीउ पुट खे न सुञाणंदो मिट मिट खे न सुञाणंदो तौबह तौबह जो मकाम हूंदो सभु को नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदो हा हा अगर उते को सुञाणंदो त अम्मा आमिना जो लाल सुञाणंदो अहिड़ो यार कर जिते हड़ई छॾे वञनी पर उहो न छॾे मुझे मदीने जे साईं फरमायो अल्लाह जे दरबार में क़यामत जे दिहाड़े जॾहिं सिज नेज़े जे बराबर हूंदो नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो आदम अलैहिस्सलाम खां मायूस थी मखलूक मोटंदी हिक हिक नबी खां मायूस थी मोटंदी मां मुस्तफ़ा ॾेईंदी मुझे मदीने जे मीर फरमायो मां मायूस कोन कंदुसि पेशानी सजदे में रखंदुसि मुझे मुस्तफ़ा करीम छा फरमायो छा कंदुसि मां गाला गाला पेशानी दसई तो मुझो मुस्तफ़ा त दुनिया में पेशानी सजदे में रखो क़यामत में पिशेमान थियणो कोन पवंदे मिलता है क्या नमाज में सजदे में जाके देख है अदा मुझे महबूब फरमाए निमाजी निमाज खां त वऊं जलसो हलऊं था निमाज पढ़ी छड़ी दन निमाज खां पो अरे खुदा जा बाना निमाज न तो पढ़ी जलसे में तो अची भला मन खुदा करे जलसो तुंहिंजे लाइ निमाज जो सबब बणजी पवे निमाज वक्त पहिरीं छा कबो आहे चो अल्लाह अकबर रे मुंडे यार छा कबो आहे हथ मथे खण बहन हथ मथे खण जो मतलब छा है मौला सब कुछ छॾियो जॾहिं केर माण्हू हथियार छॾींदो आहे त छा कंदो आहे हथ मथे खणंदो आहे अल्लाह जे दरबार में पहुतो मुंहिंजा मौला सब कुछ छॾियो बस हाणे जेको थियो हो थियो रब चयो त पक्की ॻाल्हि आहे हा मुंहिंजा मौला अल्लाह अकबर बेशक अल्लाह वॾो आहे मौला तुंहिंजी ज़ात खे तस्लीम कयमि हाणे हथ मथे करण खां पोइ कंध झुकाए केर बीहंदो आहे जेको पंहिंजे पाण खे ॾोही सम्झंदो आहे चइबो आहे न कंध छो झुकायो अथई ॾोही है न मौला सब कुछ छॾियुमि हाणे तुंहिंजे दरबार में बाहूं ॿधी कंध झुकाए बीठो हां सब क़बूल कयमि मौला जेकी कुछ कयमि सब क़बूल कयमि अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकी यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन मौला तोखा मदद थो घुरा तुझी इबादत थो कया इहदिना सिरातल मुस्तकीम ओ मुझा करीम रब मुखे उन रस्ते ते वठी हल जेको सिधो रस्तो सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम मौला उन्हनि पंहिंजे आशिकनि सादिकनि जो रस्तो ॿुधाइजां जन ते तो मेहरबानियूं कयूं गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन मौला उन्हनि जे रस्ते ते मुखे न लगाइजां जन ते तुंहिंजो गज़ब आयो जन ते तुंहिंजो अज़ाब आयो मौला मुखे पंहिंजे प्यारनि जो रस्तो वठाइजां कंहिंजो रस्तो वठाइजां ॻाल्हि ॻाल्हि कंहिंजो रस्तो हाणे इहा दुआ छा में थो घुरे निमाज़ में बस हिकड़ी आयत के तो खोलिया टाइम घणो थी वियो दुआ केड़ी घुरी मौला इबादत भी तुंहिंजी मदद भी तोखां थो घुरा रब चस घुर हथियार छॾिया थई कंधो हेठ कयो बीठो हई घुर छा खपई मौला इहदिना सिरातल मुस्तकीम मुझा अल्लाह से मुखे सिधी वाट ते वठी हल गौर कजा लफ्ज़न दे थोड़ो इल्मी जुमलो ॻाल्हायां इहदिना असा खे वठी हल काॾे सिरातल मुस्तकीम सिधे वाट ते मुंहिंजा दोस्त दुनिया में रहण वारा ज़मीन ते भी दुआ घुरण वारा सिधी वाट कहिड़ी आहे जो मुझे मुस्तफ़ा करीम जी सिधी वाट सिधी वाट कहिड़ी आहे थोड़ो जुमलो ॿुधाई थो मुलनि जो दिमाग़ ख़राब आहे खुदा उनखे हिदायत ॾींदो छा थो चवी निमाज़ में इहदिना ओ मुझ दुआ के का तो घुरी इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन
मौला अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, जहान जो तू, रहमान तू, रहीम तू, कयामत जो मालिक तू, इय्याका नअबुदु, तुझी इबादत तो कया न मौला ॾिस बीठो हां, व इय्याका नस्तईन, मौला तुझी मदद खपे। रब चयो घुर इहदिना सिरातल मुस्तकीम, मौला उन वाट ते मूंखे वठी हल, कंहिंखां तो दुआ घुरी ॻाल्हा ॻाल्हा कंहिंखां, मौला मूंखे उन वाट ते वठी हल जेका सिधी वाट आहे। सिधी वाट कहिड़ी आहे? जो मुंहिंजे मुस्तफा जी वाट आहे। सिधी वाट कहिड़ी आहे? दुआ रब खां तो घुरी, किथों जी दरे मुस्तफा जी आहे। आहे मुसलमान कुरान खोल त सही, इन सूरे फातिहा में ई अलाए केॾो राज़ आहे। मौला मूंखे महबूब जी वाट नसीब कर, दुआ रब खां तो घुरी त महबूब जी वाट नसीब कर। रब तोखे मोकिले तो महबूब जे दर ते, वरी मुंहिंजो महबूब तोखे वठी अल्लाह जे दरबार में थो पहुचाए। नंढड़ो मिसाल ॾियां सफ़ा सवलो, हज़रत उमर अञा मुसलमान कोन थियो, उमिरि 26 साल। घणा साल? ॻाल्हा ॻाल्हा घणा साल? काबे खे टेक ॾेयो वेठो हो, गुस्से में काबे खे टेक न पर काबे खे पुठी ॾेयो बीठो, कावड़ में। छो? 39 मुसलमान थी चुका, 38 पहिरीं थी विया। अबू जहल ग़लती कई, मुंहिंजे महबूब मुस्तफा खे पत्थर हई। छा हई? टाइम कोने न ते ॻाल्हियूं सभु तव्हांखे ॿुधायां हां, पर हाणे टाइम कोने। मुंहिंजे महबूब मुस्तफा करीम जे लाइ अबू जहल ॾिठो त भेण महबूब जे निहारण सां सभु को मुसलमान 38 मुसलमान थी विया। कावड़ में पत्थर खई जंहिंमें चुंबू हुजनि। मुंहिंजा महबूब रस्ते में मिली वियसि, मुंहिंजे महबूबनि खे पत्थर हई, मुंहिंजे महबूबनि जे जिस्म मां रत मुबारक बहण शुरू। मुंहिंजे मदीने जे ताजदार को बि जवाब कोन ॾिनो। औरतूं ॾिसी रहियूं, घणियूं औरतूं ॾिसी रहियूं। मुंहिंजा महबूब सिधो वञी काबे जे हरम में अल्लाह जे दरबार में सर्व सुजूद थिया। मुंहिंजे मुस्तफा करीम जो सॻो चाचो हज़रत अमीर हमज़ा, केर? हज़रत अमीर हमज़ा दिलबर, शिकार करे मोटियो, नचंदो थो पियो अचे। शिकार भलो करे माण्हू ख़ुशीअ में नचंदो आहे। त उन औरतुनि वटां जो लंघियो त औरतुनि हिक ॿिए खे चयो त ॾिस नचंदो थो पियो अचे, पक हिन खे ख़बर कान्हे का त हिन जे भाइटे सां जो छा थियो आहे। अमीर हमज़ा बीही रहियो आहे। औरतुनि खे छा थियो? चयो हिन बाज़ार में अबू जहल तुंहिंजे भाइटे सुहिणे मोहम्मद करीम खे पत्थर हया। अमीर हमज़ा पुछो भला मुझे सुहिणे महबूब मोहम्मद करीम कुछ चयो? अञा अमीर हमज़ा मुसलमान कोन थियो। चयो न कुछ बि कोन चयो। जीअं मायूं ॻाल्हि कंदियूं आहिनि, उन वेचारे कुछ बि कोन चयो, पर अबू जहल ॾाढा पत्थर हया। अमीर हमज़ा खे कावड़ अचे वई, तलवार वाई कई, सिधो अबू जहल पंहिंजे कचहरीअ में वेठो आहे। जीअं वेठो आहे तीअं तलवार जो पोयों जेको हूंदो आहे न काठ जो हिसो ठका वञी कढाईंसि, उन खां रत निकितो। उन चयो छा थो करी? चे मुंहिंजे भाइटे सुहिणे भाइटियो समझी करे, नबी समझी न। चे मुंहिंजे भाइटे खे तो पत्थर हया आहिनि। छो? तू निधण को तो समझी? मां उन जो मददगार वेठो आहियां, मां उन जो। हाँ, अबू जहल समझी वियो त भेणा मूं तक फुटाइण पे चाहिया, पर हे बि वियो हिकमत खां कम वठंदे सभिनी खे चुप कयो। जीअं कुछ दो तीअं मुसलमान वधंदा, चुप कयो। अमीर हमज़ा सिद्धो आयो तो मुझो महबूब पेशानी रखियो, रब जे दरबार में रोई रहियो। सुबहान रब्बियल आला जी मुझे महबूब जे जुबान ते तवा। अमीर हमज़ा मथो भी सद कयो, ओ मुझा भाइटिया, या इब्न अखी, ओ मुझे भाजा पुत्र, इरफ रसक, पंहिंजे मथे खे त मथे खण। मुझे महबूब मुस्तफा मथड़ो मथे न खयो। 2 मिंट रखी वरी चई, या इब्न अखी इरफ रसक, वरी हबीबन मथड़ो मथे कोन खयो। 3 दफ़ो अमीर हमज़ा रोंदे चयो, ओ मुझा भाइटिया, मां तुंहिंजो पलांदो करे आयो हां, तू निधण को नहीं, मां जो वेठो हां। कंधड़ो त मथे खण। मुझे मुस्तफा करीम कंधड़ो मथे खयो। अखिड़न मां लुड़क जारी हुया।
सीने सां लगाईंदो आ, सीने सां लगाईंदो आ। नबीअ जे हैसियत में न भाइटे जे हैसियत में भाकरो पाए चवंदो आ मां जो वेठो आ फिक्र छा जो तो करी मुझे तलवार दे निहार मथे में ही कुंदा कोहणी उन जो रत कढी आयो हा। मुझे मुस्तफा निहारे चयो ओ चाचा ओ मुझा चाचा जेका तो गाल कईया मां मुस्तफा के काब खुशी कान थिया। अमीर हमजा हैरत में पैजी वयो ओ मुझा भाइटिया मां तुझो पलांद करे आयो हां तोके खुशी कान थिया। मुझे मुस्तफा करीम चयो चाचा न। अमीर हमजा चयो मुझा भाइटिया या इब्न अकियो मुझे बाजा पुत्र मां तुझी खुशी तो चाहा। मुझे मुस्तफा फरमायो ओ मुझा चाचा जे करे मुझी खुशी तो चाही त जह अल्लाह के मां रब करे मनियोआ उन रब जो वहदानियत जो ऐलान कर तमा मुस्तफा खुश थिया। देर ही कान थी अमीर हमजा निहारे चई भाइटिया मां कलमो तो पढ़ा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्नका रसूलुल्लाह। कलमो जो पढ़ी त घणा थिया 39। जिए जो अमीर उमर के खबर पई 26 सालन जो जवाना अचे अंदर में जलन थी त मुंह जेड़ो ताकतवर मक्के जे जमीन ते बीठो आ ऐं मुसलमान वञन था वधंदा गाल घणिया शाट तो कया। काबे के पुठी दयो बीठो आ दिल में ख्याल कई त 39 थी वया 40 थियणो न ॾींदुसि। तलवार के तैयार कई चे हिन तलवार सा उन जवान के शहीद करे तो जना जे करे मुसलमान था थियन। ऐलान कहिड़ो दिल में कई त छा थियण कोन ॾींदुसि। ॻाल्हायो छो न था चई त 40 थियण वरी वरी जो 40 थियण कोन ॾींदुसि। अॼु बि कुझु चवंदा आहिनि त 40 न कयो 40 छो था कयो परेशान न थी जा। इहो आवाज पुराणो इहो आवाज पुराणो आ लेकिन अमीर उमर जो उन वक्त जो आवाज आ जेस ताईं मुझे मुस्तफा जो गुलाम न थियो आ। उनखे कहिड़ी ख़बर त मां तो चवां त 40 न थींदो रब 40 बनाई मूंखे बेनियाज रब। अमीर उमर जे दिल में ख्याल आ त 40 थियण न ॾींदुसि। खुदा तो चवे रही मुझे जमीन ते खाई मुझो 40 थियण कीअं न ॾींदे। 40 त थींदो हो तो खाई थींदो तो कई बनाईंदो। अल्लाह जने उनके हिदायत ॾिनी। हिदायत केर ॾींदो आ थोड़ो समझो अकीदो। हिदायत केर ॾींदो आ कबूल अल्लाह कयो। हिदायत अल्लाह ॾिनी दर कंहिंजे ते मोकिलियईंसि चो दर मुस्तफा कंहिंजे दर ते मोकिलियईंसि। हिदायत ॾिनी अल्लाह कबूल कयुसि अल्लाह पर मोकिलियईंसि कंहिंजे दर मुस्तफा ते। छो त दुआ पाण घुरंदा आहियूं न ए दिन सिरातल मुस्तक़ीम मालिक राज़ी थी को सिधो रस्तो रब चलो मुझे महबूब ॾे हल। अल्लाह राज़ी थियो अमीर उमर ते दर ॾिनईसि मुझे मुस्तफा जो। जॾहिं महबूब जे दर ते पहुतो त मुझे महबूब जे कलमो पढ़ मुझे महबूब वरी रब जो दर ॾिसुसि त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्नका रसूलुल्लाह। खुदा मोकिलींदो आहे महबूब ॾे। महबूब मोकिलींदो आहे गाला गाला महबूब मोकिलींदो आहे अल्लाह ॾे। त ओ मुंहिंजा दोस्त अजीज मां अर्ज़ पे कयो तू खुश नसीब आहीं। अल्लाह खां दुआ घुरने मौला सिराते मुस्तकीम नसीब कर। आए तू घणी पे थियूं क़ुरान जो आॾो अचनि पर मथे जो सूर बि नथो इजाज़त ॾे रात जी थधि बि इजाज़त नथी ॾे। सभई तकरीर अॼु त कोन पूरी कंदो 10:30 थी विया आहिनि। अजीज दोस्तों अल्लाह फरमायो वल तंजुर नफ्सु मा क़द्दमत लिगद। पांजे सुभाणे जे लाइ ॾिस त छा कयो थई। इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तामलून
बेशक अल्लाह खबर भी रखंदड़ा जानंदड़ भी आ। रब चवे तो सुभाणे ला कुछ कर ओ मुझा मुसलमान भा हाने सुभाणे तो के जे मथो अचणिया कबर अब तुझी सुभाणे हशर भी तुझो सुभाणे। अज दुनिया है सुभाणे भी दुनिया होंदी उन पांजे आखिरत जे ला सफर तैयार कर आखिरत जे सफर जे ला समर तैयार कर। कुछ कम को नहीं दी नेक अमल कमी दे जो जेका निस्बत मुझे महबूब मदीने वाले मीर सा हुंदे ओहा निस्बत कमी दे। त मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला जी जात बाबरकात मु गुनहगार जो चवण इन हेडी जमायत जो बुधण पांजे बारगाह रब्बुल इज्जत में मकबूल और मंजूर फरमाए। याद अचयो और हुन दम धनिया खा तू धार अदा रहो न दम धनिया खा तू धार अदा मंज जिक्र इलाही गुजारे अदा रहो न दम धनिया खा मोहब्बत नागे रही त अजीजन में मिटन मायटन दोस्तन यारन में मोहब्बत नागे रही त अजीजन में सगन सोटन चाचन मामन में भले दिसो तो खड़ी साहुरन सालन में भले दिसो तो खड़ी साहुरन सालन में अथई मतलब जो हर को यारो अदार हो धनिया धार अदा मज जिक्र इलाही गुजारे अदा रहो न धनिया खा तो जिक्र कमायो न जाती आ तो अजायो बिनाई हयातिया। हर अल्लाह जो कामिल वली जने मुरीद बैयत कंदो उनके अल्लाह जो जिक्र दसींदो पर मुझे पीर मिठा कहे चो मुझे सुने पीर मिठा नक्शबंदी सिलसिले जे सरवाण ओहो जिक्र दस्यो हथ कार दे हुजे दिल यार दे हुजे ओहा आंगुर रखियो जो कंबर वारे जवान ते रखियो त जो कंबर वारो जवान दुनिया के मजनू पियो बनाए सुने साईं ते रखियो सोहणो साईं दुनिया के दीवानो पियो बनाए वह आंगुर सजन साईं वटाई सजन साईं दुनिया के दीवानो पियो बनाए। या जेका आंगुर अशहद आंगुर मुझे पीर मिठा देखारिया ओ चवे तो ए मुझे सोहणा साईं शहर ठाहियो तो जिक्रो कमा यो नजाती आ तो अजायो बिजाई हयातिया। इन जिक्र को समझो न जाती आ दिसो हदीस सुन मुझे निर्वारो अदा रहो न दम धनिया खा तू धार अदा मज जिक्र इलाही गुज़ार